जामशोरो में सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी तरफ़ां नौजवान लेखक कबीर भील के किताब डार्विन मार्क्स ऐं फ्राइड की महूरत तक़रीब मुनक़द कई हुई। सिंध स्टडी डायरी के ताउन सां नौजवान लेखक कबीर भील के किताब डार्विन मार्क्स ऐं फ्राइड की महूरत MH पावर इंस्टीट्यूट ऑफ जामशोरो में थी गुज़री, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी जे सेक्रेटरी डॉक्टर फ़हीम नूनारी, अदीब यूसुफ जोयो, NB खोसो ऐं ॿियनि नौजवान लेखक कबीर भील जे लिखियल किताब ते तफ़सीली वीचार पेश कया। साईं न सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। अॼु जी अदबी गिरजाणी जंहिंमें ख़ासि तौर ते असां पंहिंजो दोस्त नौजवान अदीब ऐं फ़िक्री तौर ते सियासी ऐं समाजी शऊर रखंदड़ दोस्त कबीर भील सां सेलिब्रेट कयूं था ऐं उनजी किताब जी महूरत थींदी, जंहिं ताज़ो पंहिंजो तबज़ात किताब डार्विन मार्क्स ऐं फ्राइड ते। तो इन तक़रीब जी शुरूआत लाइ लतीफ़ जी वाई पढ़ण लाइ मां पंहिंजे दोस्त शाइर अयूब ॼोण जे साफ़ी चवंदो अची। ओ छेला कंहिंजे न छोड़िया, छेला कंहिंजे न छोड़िया, ओत सावा गाह गंढीर मारो मुंहिंजा मीर, ओत सावा गाह गंढीर मारो मुंहिंजा मीर, आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां, ढुल ॾखिण वारी हीर मारो मुंहिंजा मीर, मूं जॾियूं तमलीर में, मूं जॾियूं तमलीर में, ओ खिलियो पीअनि खीर मारो मुंहिंजा मीर, ओ खिलियो पीअनि खीर मारो मुंहिंजा मीर, आऊं हिते बंद में बंदियाणी आहियां, ढुल ॾखिण वारी हीर मारो मुंहिंजा मीर। टॉपिक ॾिनो आहे त कबीर भील केरु सॾाए। कबीर भील खे जॾहिं ॿुधिजे थो त हुन जे आवाज़ में सदन जा ॾुखड़ा समायल नज़र अचनि था। हुन जे आवाज़ जो पड़ाॾो ऐं गूंज परे परे ताईं ॿुधण में अचे थी। थर जी पंहिंजी निराली तारीख़ आहे, थर जी पंहिंजी निराली तारीख़ आहे। हू थर जी दिलि में रहे थो। हुन जी सोच अमल, उथा वेठी, लिखणु पढ़णु, रोलाकी, सियासत ऐं समाजियात जी अदबी तानी पेचे जा मौज़ू बि निराला आहिनि, जंहिंजा अक्स असीं हुन जे इल्मी अदबी चूंड ऐं सियासत जे अवामी पंध वारे चूंड ऐं हुन जी लिखण जे मौज़ू जी चूंड डार्विन मार्क्स ऐं फ्राइड जहिड़े शानदार किताब जो असांखे तोहफ़ो ॾियण मां मालूम थिए थो। सिंध उन ॻाल्हि जी मुतमनी आहे त सिंध खे ख़्याली प्लान ऐं ख़्याली मौज़ूअनि बजाए साइंसी मौज़ूअनि ते लिखण ऐं ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। कबीर भील जो जनमु लक्ष्मण भील जे कचे थरी घर में 4 मार्च सन 2001 में थियो। सिंध जो सवागो पुटु प्राइमरी तालीम इस्लाम बोर्ड में, जंहिं प्राई ऐं हायर सेकेंडरी जी तालीम मिठी शहर में वरिताईं। तक़रीरी मुक़ाबलनि ऐं ॿाराणी तनज़ीम, सुजागबार तारीख़ ऐं सिंधी शागिर्द तहरीक में सरगर्म रहियो। निहायत बरजस्तो, क़ाबिल ऐं जज़्बाती मुक़ररु आहे। ॻाल्हाइण ऐं बयानु करण जो अंदाज़, जंहिं लाइ डेल कार्नेगी चए थो त निहायत रवानी ऐं ॿुधंदड़ जो ध्यानु छिकाईंदड़ हुजे। अहिड़ी तरह कबीर भील मैसेज सेंड ऐं मैसेज रिसीव्ड आहे, यानी गुफ़्तगू में जेको सनियो नियापो ॿुधंदड़ खे ॾियणु चाहे थो, उहो पैगाम ॿुधंदड़ खे चिटी रीत समझ में अचे थो। गुफ़्तगू जो फ़न घणनि माण्हुनि वटि आहे, लेकिन कबीर भील जी गुफ़्तगू जहिड़ी रीत बरसाति खां पोइ निकिरंदड़ सतरंगी इंडलठ जा रतोल रंग पोइ निकिरंदड़ सतरंगी इंडलठ में सतरंगी इंडलठ जा रतोल रंग पखिड़ियल नज़र ईंदा आहिनि।
अहिड़ा रतोल रंग हुन जे गुफ़्तगू में ऐं कलम में बि नज़र ईंदा आहिनि। सियासी तौरु मोड़ खां हुन जो नज़रियाती तालुक़ु रसूल वसपली साहब सां रहियो आहे। सियासी तौर ते हिन वक़्तु बि हू सिंधी शागिर्द तारीख़ जो नाइब सदर आहे। रसूल वसपली जी अदबी ऐं समाजी सियासी रंग हुन जे गुफ़्तगू ऐं लिखणनि में असांखे नज़र ईंदो। अदब, सियासत, साइंस, फ़लसफ़ो, तारीख़ ऐं नफ़्सियात हुन जा चूंड मौज़ू आहिनि। संदन सिंधी ऐं उर्दू जे मुख़्तलिफ़ डाइवर्स मौज़ूअनि ते लिखंदो रहे थो। ही कमाल जहिड़ो नौजवान आहे। नंढड़ी वई खाते में संदन सिंध जे मुख़्तलिफ़ मागनि ते अदब, सियासत ऐं सिंधी समाज जे बीहक ते लेक्चर ॾींदो रहे थो। जखरा, जियो शाल, मंदी न सुणा तुंहिंजी। कबीर भील वई खाते जो अञा पहिरियों पन्नो उथलायो आहे। ही 24 वरनि जो ख़ूबरू जवान आहे। सियासत जी दुनिया जो उभरंदड़ सितारो आहे। साइंस सां जंहिंजो दिली लगाव आहे। मौजूदु हिन जो तबाज़ात किताब डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ॿुधाए थो त ही केतिरी गहरी साइंसी सोच जो तालबु आहे। मौजूदा दौर में डॉक्टर सिकंदर मुग़ल चइनि ॾहाकनि खां सिंध खे 7 साइंसी किताब आछे चुको आहे। जनाब मोहम्मद इब्राहिम जोए साहब वहशी जीवत जा निशान घणा साल अॻु सिंध खे तर्जुमो करे साइंसी सोच सां हथियार बंदि करण जी कोशिशि कई आहे। कलीज बेग 467 किताब अलबत्ता अबाउट 467 किताब जेके तर्जुमे तख़लीक़ी सूरत में ॾिना आहिनि, उन्हनि में काफ़ी साइंसी मौज़ूअनि सां लाॻापियल आहिनि। कबीर भील जी सोच, अमल ऐं पैगाम साइंसी आहे। हू मार्क्सी नज़रिए जे झंडे हेठि सिंध अंदरि हारी, नारी, मज़दूर, शागिर्द, ॿार ऐं औरत जी ख़ातिर बराबरी वारो इश्तराकी निज़ाम चाहे थो। शाल हिन जा ख़्वाब सजाया थियनि। हिन खे डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते लिखण लाइ तारीख़ जो वॾो पंधु झागणो पियो। ॼण कि समुंड खे कूज़ में बंदि करण लाइ हुनखे शऊर जे आसमान तां लही सोचींदड़ धरती ते अचिणो पियो। ॾिसो हिन कहिड़ा मददी किताब मुताले हेठि आंदा आहिनि जेके हैरत कनि था असांखे। नसलनि जो बुणबुनियाद, किताबनि जा नाला आहिनि। नसलुनि जो बुणबुनियाद, चार्ल्स डार्विन, इर्तिका जी कहाणी, वहशी जीवत जा निशान, माण्हू जेके मरणा न आहिनि, इंसान जी कहाणी, मार्क्सिज़म छा आहे, फ़लसफ़ो हिकु मुतालो, कार्ल मार्क्स, सियासत, उजरत, क़ीमत ऐं मुनाफ़ो। कम्युनिस्ट पदरनामो, तब्दीली जो फ़लसफ़ो, ॾाप जो जनम, सरमायो, सिगमेंट फ्राइड, तारीख़ में फ़र्द जो किरदारु, सिंधी समाज, नफ़्सियाती इस्तिलाहनि जे आईने में, दुनिया जा मशहूर फ़लसफ़ा, उर्दू में तोहमात की दुनिया, मुसलमान और साइंस, तारीख़ का नया मोड़, मार्क्सी फ़लसफ़ा, नवीद फ़िक्र, नज़रिए तहलील नफ्सी, 3 बड़े नफ्सियात दान और कॉस्मोस, अंग्रेज़ी में द ईगो, अ यंग गर्ल, द वोवेज ऑफ बेगल ऐं ॿिया काफ़ी किताब हिन पढ़ी। उन बाद ही किताब लिखियो। कबीर भील साइंसी टकर खे टुकण लाइ पंहिंजे हथ में खयल साइंसी हथोड़े सां संधायता निशान ठाहे सोच जी बुलंदी ते पहुचण जी कोशिशि कई आहे। इहा हुन जी पहिरीं विख आहे। साइंस जी दुनिया वसी आहे। उन कहकशा में लखें किरोड़े सितारा आहिनि जिन खे सर करण लाइ साइंसदान ऐं साइंसी फ़िक्र सां वाॻियल इंसान जदोजहद जे मैदान में आहिनि त जीअं इंसान सुख, सलामती, आज़ादी ऐं आसूदगी माणे। कबीर भील अव्हांखे अहिड़ी साइंसी मौज़ू सां वाॻियल शख़्सियतुनि ते किताब लिखण जी मुबारकबाद हुजे। कबीर भील तव्हांखे मुबारकबाद हुजे किताब लिखण ते, शानदार किताब लिखण। कबीर भील लाइ साइंसी फ़िक्री पंध जा सुहा कबीर लाइ पुरउमेद ऐं मशल जहिड़ी राय रखनि था। पुरउमेद ऐं मशल जहिड़ी राय रखनि था। लाइक नौजवान कबीर भील डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते हिकु मुख़्तसिर पर असुलोको किताब लिखियो आहे। नसीर मेमण चए थो ही किताब पढ़ंदड़नि खे कंहिं आखाणी जीअं लॻंदो। कबीर भील डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड जे समूरनि औखियुनि ॻाल्हियुनि खे आसान करे पेश कयो आहे। बख़्शर थलो चए थो जदीदियत जे 3 वॾनि माण्हुनि जी ज़िंदगी ऐं फ़िक्र ते इब्तिदाई अदबी चस सां लिखियल कबीर भील जी लिखणी पहिरियातनि लाइ पढ़ण वटां आहे।
डॉक्टर सिकंदर मुग़ल चए थो, मूंखे उमेद आहे त सोणी ॿोली में लिखियल कबीर भेल जो ही नंढड़ो किताब सिंधी पढ़ंदड़नि जी मालूमात में वॾो इज़ाफ़ो आहे। मीर हसन आरिसर चए थो, आउं हिन मासूम छोकिरी कबीर भील खे पढ़ी मासूम छोकिरे माफ़ कजो, तव्हांजो जिन सही तब्दील करे छॾे सघंदा। मासूम छोकिरे कबीर भील खे पढ़ी ऐं ॿुधी एतिरो ई सरो थींदो आहियां जेतिरो थर जे आरड़ में को उञारो मुसाफ़िर पाणी सां भरियल कूज़ो भरियल कोरो घड़ो ॾिसी ख़ुशि थींदो आहे। कबीर जो ही किताब नायाब किताब आहे। खेनि साइंस जी दुनिया जो हिकु अहिड़ो सफ़र जितां इर्तिका जा उसूल पधरा थियनि था। इंसान पंहिंजी बका जी जदोजहद लाइ फितरी चूंड साइंसी तौरु अख़्तियार करण जी कोशिशि करे थो। नसीर मिमड़ चवाणी त थी चिणग करे चिमकाट अञा वारो रस्तो अख़्तियार कयो आहे। इहा साइंसी चिणग नेठ बंबड़ बणजंदी सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे अॻिते वञिणो आहे। सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे अॻिते वञिणो आहे, इनकलाब आणणो आहे, यूरोप ऐं ओलह जहिड़े समाज जहिड़ी तरक़ी जहिड़ो महराज माणणो आहे त असांखे तारीख़ साइंस ऐं सियासत सां दोस्ती रखणी पवंदी। जी असन दोस्त साथी साईं यूसुफ खे चवंदुमि त हू अची कबीर भील जी किताब बाबति गुफ़्तगू करे। साईं यूसुफ चयो, आयल महिमाननि खे भलकार। असां सिंधी अदबी संगत जे तरफ़ां हर अरबा ते हिकिड़ी दस्तूरी गॾिजाणी कंदा आहियूं ऐं उन्हनि गॾिजाणियुनि में मुख़्तलिफ़ दोस्तनि सां असां रिहाण बि कंदा रहिया आहियूं, उन्हनि जी किताबनि ते अभ्यासी वहकुम कंदा रहिया आहियूं। ऐं अॼु जंहिं नौजवान जे किताब जी महूरत या अभ्यासी वहक असां ही करे रहिया आहियूं, इहो आहे मोहतरम कबीर भील। कबीर भील नंढी उमिरि जे में नौजवान जंहिं सियासत कई ऐं इब्तिदा सियासत खां शुरूआति कई ऐं उन सियासत में किताब पढ़णु शुरू कयईं ऐं पढ़ंदे पढ़ंदे पाण ही किताब हिकिड़ो असांखे ॾिए थो। ही किताब डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते लिखियलु आहे, जंहिंजे ज़िंदगीअ ते हिकिड़ा प्रोफाइल आहिनि जेके मुकमिल अदबी अंदाज़ में लिखियल आहिनि। पर मां ईअं चवंदुसि त हिन किताब जी सभ खां पहिरीं जेका बहितरीनु ॻाल्हि आहे उहा हिन जो जेको आहे किताब जो इंतिसाब आहे। कबीर ही इंतिसाब पंहिंजी माउ खे, पंहिंजे पीउ खे ऐं पंहिंजे वॾे भाउ जेको हिन जो सियासी उस्ताद बि आहे त इल्मी उस्ताद बि आहे, उन्हनि जे नाव ते अथसि। माउ जे नाले किताब करणु ऐं असां धरतीअ खे बि माउ चवंदा आहियूं। यकीनन इहा हिकिड़ी वॾी उत्साह बख़्श ॻाल्हि आहे त पंहिंजी माउ खे किताब इत्साब करे उन नाले करे उन जा उहे थोरा लाहे त माण्हू नथो सघे पर ॻाए ज़रूरु थो। तो कबीर भील साहिबु इहे थोरा ॻाया आहिनि ऐं इहो ई हिन किताब जो जेको सो मुहाड़ी आहे ऐं हिन किताब जी इब्तिदा आहे। उन खां पोइ हिन किताब में जेके मज़मून लिखियल आहिनि डॉक्टर सिकंदर मुग़ल नसीर मेमण जा, उहे बि हिकिड़ा साराह जोगा आहिनि। पर पाण अचूं था हिननि जे मवाद ते चार्ल्स डार्विन, कार्ल मार्क्स ऐं सिगमंड फ्राइड ते। त इहे उहे साइंसदान आहिनि, सियासतदान आहिनि ऐं डॉक्टर आहिनि, छाकाणि त उहे समाज जो जेको आहे सो उन जे ॻर खे सम्झनि था ऐं उन्हनि जी बुराइनि खे खणी उन्हनि जे ख़तमु करे उन में सुठायूं आणीनि था। हाणे जेकर असां ईअं चऊं त भई फ्रेंच इनकलाब खां पोइ यूरोप में जेका हिकिड़ी सुजाॻीअ वारो दौरु आयो ऐं उन खां पोइ रूस इनकलाब उन जो नतीजो निकितो, त असां ईअं चऊं त इहो नतीजो सॼी दुनिया ते छांइजी वियो। छाकाणि त दुनिया में पोरियत इनकलाब जेको आहे सो मथे उभरी आयो। हेठियों तबिको जंहिंखे न मज़हबी तौरु इज़त मिलियल हुई, न समाजी तौरु इज़त मिलियल हुई, न वरी हुन जेके हुनर ऐं स्किल मुताबिक़ बि हुनखे इज़त कान हुई मिलियल। कारखाननि में हू कमु कंदा हुआ, कपिड़ो हू वणंदा हुआ, मशीनूं हू ठाहींदा हुआ, पर हुननि खे का बि इज़त कान मिलंदी हुई एसि ताईं जो हुननि खे एतिरो टुकुर भोर बि न मिलंदो हो जो पूरी तरह पंहिंजो पेट पाले सघनि। ही माण्हू उहे हुआ जिन इनकलाब आंदो ऐं उन्हनि जी अहमियत खे उजागर कयो।
ऐं साॻी जाइ ते जेकॾहिं असां पंहिंजी सिंध जूं हालतूं ॾिसूं त अॼु सिंध जेका आहे सा उन फ्रेंच माहौल वारे खां घटि कान्हे का। साॻी इहा ई हालत आहे हिते मज़हबी हवाले सां, हिते समाजी हवाले सां, इल्मी हवाले सां ऐं स्किल हवाले सां, हुनर जे हवाले सां बि हितां जे जेके धरतीअ जा मालिक माण्हू आहिनि उन्हनि खे का बि हैसियत, अहमियत, इज़त कान थी मिले हेसि ताईं जो हुननि खे हींअर हिन वक़्तु त उहो टुकुर बि नथो मिले जो पेट भरे सघनि। हींअर अक्सरियत असांजी जेका आहे गुरबत जी लकीर खां बिल्कुलु हेठि आहे। त उन में असांखे कहिड़ी सियासत जी ज़रूरत आहे, कहिड़े इल्म जी ज़रूरत आहे, कहिड़ी सुजाॻी जी ज़रूरत आहे, उहो हिन किताब खे पढ़ण सां उन जो असांखे बुनियाद जी ख़बर पइजी वेंदी त असांखे कहिड़े इल्म जी ज़रूरत आहे। सिंध जे अंदरि अहिड़े सुजाॻीअ जो जेको पहिरियों दफ़ो जंहिं घिंट वॼायो या रोशनी कई, उहो पहिरियों माण्हू जेको हुयो आउं सम्झां थो त साईं जेमशद हुयो। जीअं ॾिठो आहे मूं लिखी करे उन वक़्त ऐं हालतुनि ऐं अक़ीदनि जे जेके भोपा आहिनि, मुल्ला आहिनि, उन्हनि खे ललकारियो हो। उन खां पोइ साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हुयो जंहिं शाह सचल सामी लिखी। उन दौर खे जेको मज़हबी कारो दौर हुयो उन दौर खे ललकारियो। इहो हिकिड़ो वॾो तनक़ीदी किताबु आहे, केरु वञी पढ़ी ॾिसे, शाह सचल सामी। उन खां पोइ हुन त कई किताब तर्जुमा कया। फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स, फ्रेंच इनक़िलाब आहे, इल्मु तदरीसी मज़लूमनि लाइ, वहशी जीवत का निशान आहे। वहशी जीवत जे निशान खे हिन कबीर साहिब पाण कोट कयो आहे। इहे किताब आहिनि जिन जे पढ़ण सां इंसान जो दिमाग़ खुले थो। असां नंढा हूंदा हुआसीं, असांखे वालिदेन पंहिंजे मस्जिद में छॾींदो त बाबा क़ुर पढ़ो, छाकाणि त तव्हांजो दिमाग़ खुले। छो त उहो बि हिकिड़ो फ़लसफ़े जो किताबु आहे, उहो बि वॾो हिकिड़ो इल्म जो किताबु आहे। जेकॾहिं उनखे सम्झिजे त, उन जे तर्जुमे मफ़हूम खे सम्झे त सॼी सारी इंसानियत उन में आहे। पर असां मुल्लनि ऐं मज़हबी अक़ीदे वारनि उन्हनि खे हिकिड़ी मुहर हणी पंहिंजो करे छॾियो आहे त बाबा हीअं थो चवे ऐं हिन हवाले सां हले। ऐं उन खां पोइ असां कॾहिं बि ॿाहिरि न आहियूं निकिता। अॼु बि तावीज़नि, फीननि, धागनि, दुआउनि, इन्हनि जे अक़ीदनि में फाथा पिया आहियूं। जॾहिं त असांखे हिन वक़्तु साइंसी दौर में असांखे हिकिड़े अहिड़े रोशनीअ जी ज़रूरत आहे, अहिड़े इल्म जी ज़रूरत आहे जेको असांजे हिन ग़ुलामीअ मां, जेका तबक़ाती ग़ुलामी आहे, जेका क़ौमी ग़ुलामी आहे, जेका असांजी मज़हबी ग़ुलामी आहे, जेका इंसाननि जे मयारनि जी ग़ुलामी आहे, छो त इंसान खे इंसान बि नथो सम्झियो वञे, उन्हनि जी ग़ुलामीअ खां असांखे आज़ादु ॾियारी। हीउ जेको किताबु आहे आउं सम्झां थो, जेके माण्हू फ्राइड खे नथा सम्झी सघनि उहा पढ़ी, मार्क्स नथा पढ़ी सघनि, डार्विन खे नथा पढ़ी सघनि, छाकाणि त इन जी जेका साइंसी टर्मिनोलॉजी आहे उहा टर्मिनोलॉजी अहिड़ी आहे जो असांजे नौजवान खे घटि सम्झ में अचे थी। त हिन कबीर जेका तमामु आसान फ़हमे में हिन जा हिकिड़ा प्रोफाइल लिखिया आहिनि, उन्हनि जे फ़िक्रनि ते ॻाल्हायो आहे, उन्हनि जे जेके से अमलनि ते ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि जे नतीजनि ते ॻाल्हायो आहे, ॾाढे किस्सा गो वारे अंदाज़ में। ॿी ॻाल्हि हिन में जेका ख़ासि अहमियत वारी आहे उहा इहा आहे त हिन में जेके चवणियूं ऐं कहावतूं जेके हिननि ॾिनियूं आहिनि पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां, तशबीहूं जेके ॾिनियूं आहिनि उहे ॾाढियूं लाजवाब आहिनि। बिल्कुलु उहे ईअं ई आहिनि जीअं असांजो हिते समाज आहे। अहिड़े नमूने सां हिन ॾाढे महिनत ऐं जेके से फ़िक्री अंदाज़ सां हिन ॾाढो किताब खे लिखियो आहे। मां सम्झां थो त नौजवान खे हीअ किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे ऐं जेको सो असांखे बि सम्झणु घुरिजे त असां कंहिं तरफ़ वञणु चाहियूं था। हीउ दौर जेको सो तब्दीलीअ जो दौरु आहे, हीउ दौरु जेको आहे सो साइंस जो दौरु आहे, हीउ जेको दौरु आहे इल्म जो दौरु आहे। ऐं इल्मु इहो न आहे जेको अक़ीदे जे दाइरे में असांखे बंदि करे, जेको हिकु अंधे दौर में आणे असांखे लॻाए छॾे ऐं हिकिड़नि माण्हुनि जा मोहताज थी वञूं ऐं सिर्फ़ु इन जे लाइ की सिर्फ़ु हली मरण खां पोइ असांखे जेका सा हलंदी या हलंदो, जेको ॾिखे सो ॾेई सघे, जेका जहिड़े मिली नथो सघे असांखे कीअं जेको जहिड़े मरण खां पोइ मिलंदो।
ऐं सुकून ॾियण वारा, सुख ॾियण वारा असां पंहिंजो पाण आहियूं। असां पंहिंजो पाण में जेकॾहिं इल्मी सघा आणींदासीं, असां पाण जेकॾहिं पंहिंजी साइंसी सघा आणींदासीं त असां वटि यकीनन रोशनी हूंदी। ऐं हीउ दौरु साइंस जो आहे, हीउ दौरु इकॉनॉमिक जो आहे, हीउ दौरु आइडियाज़ जो आहे। जेके ख़्याल तव्हां ॾियणु चाहियो था उहे साइंसी बुनियादनि ते ॾींदो त उहे नतीजा ॾींदा। जेकॾहिं अक़ीदे जे बुनियाद ते ॾींदो त कंहिं भित सां लॻी टकराइजी वरी वापसि अचे, असांखे लॻंदो, असांखे नुक़सानु ॾींदो। तंहिं करे इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे दायरे खां ॿाहिरि निकिरूं, ॿाहिरि जा जेके लेखक आहिनि, ॿाहिरि जा जेके फिलासफ़र आहिनि, उन्हनि खे पढ़ूं ऐं सम्झूं। ही जेके आहिनि किताब कबीर साहिब पंहिंजी नंढी उमिरि में, हींअर कबीर जी 25 साल उमिरि आहे, त उन उमिरि में ही किताब ॾिनो अथसि ऐं पंहिंजे अंदाज़ सां हिन लिखियो आहे। मां इहो सम्झो हो त ही तर्जुमो थियो हूंदो, पर ही तर्जुमो न आहे। हिन पाण पढ़ी करे हेतिरनि किताबनि खे जेको सो अक्स करे उन्हनि मां ही कढी तत्व कढी हिकिड़ो असांजे आॾो आयो आहे। उर्दू किताब 15 किताबनि, अंग्रेज़ी 17 किताबनि, सिंधी 22 किताबनि, इहे सभु पढ़ी हिन किताब खे जनमु ॾिनो अथसि। तंहिं करे कबीर जो कि मां चवां थो त शाबसु हुजे। ऐं हीअ किताब स्पेशली तौरु जेके सियासी कारकुन आहिनि या अदबी कारकुन आहिनि, जेके पाण खे अदीब था सम्झनि ऐं रोशन ख़्याल था सम्झनि, ऐं पाण खे जेके साइंस जा मौजद पाण खे था सम्झनि सिंध में, त उन्हनि खे हीअ किताब ज़रूरु पढ़णु घुरिजे। तव्हां सभिनी जी महिरबानी। चंद खे चवंदुमि त अची पंहिंजो गुफ़्तगू करे कबीर भील ऐं संदसि हुन जे किताब डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते प्रकाश रूपचंद गुफ़्तगू कंदो। पर दुनिया जे अदब जे जेका तनक़ीद जी वस्फ़ आहे, उन मां मुराद इहो आहे त तनक़ीद मां मुराद इहो त किताब मां उहे शयूं कढणु जंहिंमें अञा बि बहितरी जी ज़रूरत आहे या ज़रूरत करे पई सघिजे। ॿी ॻाल्हि इहो त को बि किताब सुठो या ख़राबु नाहे हूंदो। इंडिया जे जेका आहे सो कुतुब खाननि जे अबे डॉक्टर एस आर रंगानाथन हिकिड़ो कानून ॾिनो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त एवरी बुक हैज़ इट्स रीडर एंड एवरी रीडर हैज़ ओन बुक्स। उनजो मतिलबु इहो आहे त हर किताब जो पंहिंजो पढ़ंदड़ हूंदो आहे ऐं हर पढ़ंदड़ खे पंहिंजो किताब हुअणु घुरिजे। इन मां इहो ॻाल्हि ज़ाहिर था करे सघूं त ही किताब या को बि किताब 3 माण्हुनि खे वणे थो ऐं 5 माण्हुनि खे नथो वणे, इन मां मुराद इहो कॾहिं कोन्हे त उहे किताब चङो कोन्हे, पर उन मां मुराद इहो आहे त उहा किताब उन्हनि जे लाइ कोन्हे। त उन जे करे असां तय नथा करे सघूं त सुठो या ख़राबु किताब नाहे हूंदो, उन जा आइडियंस कहिड़ा आहिनि। हाणे अचूं था हिन किताब ते त हीअ किताब असांखे छो पढ़णु घुरिजे। त उन जे लाइ मूं अक्सर रोमानवी नावलनि में जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि त उहे मूंखे अट्रैक्ट कंदा हुआ, छो त उन्हनि में ईअं थींदो आहे त लेखक जेको आहे सो जेका किरदारु हूंदो आहे, उनजी महबूबा कंहिं कैरेक्टर जी हूंदी आहे, उन जे समूरे हुस्नाइकी जो सैर कराईंदो आहे ऐं इहा इंसानी फितरत आहे त उहो उनखां लुत्फ़ अंदोज़ थींदो आहे। पर छिरकाईंदड़ ॻाल्हि हिन किताब जी इहा आहे त जॾहिं मूं हीअ किताब पढ़णु शुरू कयो त हिन जा जुमिला ईअं लॻा त ॼण को ही रोमानवी नाविल आहे, यानी त हिन जो जेका घाड़ेटो आहे, लफ़्ज़नि जी चूंड आहे, या जेको जंहिं तरीक़े सां शयुनि खे ऑर्गेनाइज़ करे रखियो वियो आहे, उहो ख़ुदि ब ख़ुदि पढ़ंदड़ खे किताब जी तरफ़ माइल करे थो। ऐं थींदे ई थींदे तव्हां छिरक था भरियो त तव्हां हिकिड़े दुनिया जे अहिड़े अज़ीम माण्हू खे ॼाणे वठंदो, उन जे बारे में बुनियादी शयूं ॼाणे वठंदो, जंहिंखे ॼाणण जे लाइ तव्हांखे कई वॾा किताब पढ़णा हुजनि। मिसाल जे तौर ते कार्ल मार्क्स जे बारे में तव्हांखे पढ़णो आहे त दुनिया जे अंदरि हज़ारें जी तादाद में किताब मिली वेंदा, पर एतिरे सादे अंदाज़ में असांजो समाज जी असां अगरि ॻाल्हि कयूं, हिते जी जेका पढ़ंदड़नि जी ॻाल्हि कयूं,
त उन्हनि जे लाइ शायदि इहो पहिरियों किताबु हुजे, या मुमकिन आहे त मुंहिंजी नज़र मां गुज़रंदड़ ही पहिरियों किताबु हूंदे। हाणे उनजो ऐं इहो इन जे करे चवां थो, किताब में जेको आहे कराई डार्विन कुझु इन तरह सां लिखे थो त ही अक्स उन दौर में पैदा थियो जॾहिं अकुल जूं आङुरियूं ज़माने जा ज़ुल्फ़ छुईंदियूं हुयूं त अक़ीदो तड़ो थी पवंदो। हिकिड़े जुमिले हिकिड़ी केॾियो वरी ज़ाहिर करे छॾी आहे, जेकॾहिं केरु अकाल करे त उन टाइम जो शंछा अक़ीदनि छा आहे, त उन दौर में जेका क्रिश्चियनिटी जी जेका हिकिड़ी हुई, पंहिंजी बरबरारियत हुई, या जेका उनजी हिकिड़ी हावी हुई, त उहो कीअं कंदी हुई। या उनखां पोइ तव्हां ॾिसंदो त जॾहिं दरिया में मोहाणा पेट जी बुख उॼाइण लाइ कुंडी फासाईंदा हुआ, ऐं हीअ फितरत जे मुंदल सिट खे सुलझाइण लाइ कुंडी फासाईंदो हो। यानी सिंपल कंपेरियन करे तव्हांखे मुकमल टिन अज़ीम फ़र्दनि जो मुख़्तसर तारुफ़ मिली वेंदो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त ही किताब हर उन ऑडियंस जे लाइ कामयाबु आहे जेके टिन अज़ीम शख़्सियतनि जे बारे में बुनियादी शयूं ॼाणणु चाहिनि था। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। त जाम शोरे जी ॻाल्हि कबी। सिंधस्तान आहे, कचतान आहे जाम शोरो, चुंगी ऐं चोलस्तान शोरो, ईरान ऐं अफ़गानिस्तान आहे जाम शोरो, पाकिस्तान आहे जाम शोरो, रूहनि जी राहत आहे जाम शोरो, दिलनि जी चाहत आहे जाम शोरो, राहत आहे जाम शोरो, दिलनि जी चाहत आहे जाम शोरो, गुलाबनि जो देस आहे जाम शोरो, महबूबनि जो वेस आहे जाम शोरो, ख्वाब ऐं ख़्याल आहे जाम शोरो, कहर ऐं कीस आहे जाम शोरो, कहर ऐं कीस आहे जाम शोरो, रूहनि जी राहत आहे जाम शोरो, दिलनि जी चाहत आहे जाम शोरो। महिरबानी। जॾहिं पाण जदीद दुनिया जे दौर में रहूं था, फेसबुक व्हाट्सअप ॾाढो तकड़ वारो दौरु आहे। माना को बि फॉलोअप न हूंदो आहे। माना फेसबुक ते का ख़बर लॻाए छॾिबी आहे हिकिड़ी लेन जी, सभु को बि उनजो पोयां पोइ डोड़ंदो डुकंदो आहे। उन दौर में असां जॾहिं नौजवान दोस्त हिकिड़ो किताबु लिखियो आहे ऐं उनखे हिकिड़ी सुठी माना पज़ीराई माना मिली आहे। इन जो मक़सदु इहो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां समाज जे हक़ीक़ी जेका ॻाल्हि आहे उहा तव्हां लिखो था, समाज जे मतिलबु हक़ीक़ी जेका आहे घुरिज आहे उन ते तव्हां ॻाल्हायो था, तव्हां कलम खणो था, त यकीनन उनखे उहा पज़ीराई मिले थी। छो त असांजो समाज अॼु जंहिं जस्तजू में लॻल आहे, अॼु सिंध जंहिं चौतरफ़ जिन मसइलनि में फाथल आहे, त लाज़मी आहे त असांखे उन मां को गस कढणो पवंदो। हर धुर, हर दोस्त, हर नौजवान उहे गस, उहे घेड़ जो कढी रहियो आहे। लाज़िम ॻाल्हि आहे, हिकिड़ी असांजी टही हुई, असांजा जेके लीडर साहिबान हुआ, साईं जेम्स हो, पलीजो साहिबु हो, शेख अयाज़ हो, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु हुयो, उन जा हिकिड़ा पंहिंजा रस्ता, हिकिड़ा गस हुया। अॼु जे दौर में असांजे दोस्त नौजवान कबीर भील बि हिकिड़ी नंढी मां कोशिशि कई आहे, हिकिड़ी शुरूआति कई आहे त हीउ गस हीउ ॾांहुं बि थी सघे थो। यकीन तौर ते हिन जो ई पोरियो इंतिहाई कामयाबु वेंदो ऐं हिकु नई जो राउंड असांखे ॾिसी ईंदो। असांखे वॾी महिरबानी थी। त पोइ असां चाहियूं था त पंहिंजो कुझु शाइरी नालो कथा लिखी आयो आहे असांजो दोस्त इनकलाबी अयूब, उनखे चवंदासीं त अची पंहिंजा कथा पेश करे। अयूब इनकलाबी जेकॾहिं महफ़िल में आहे त अची पंहिंजा कथा ॿुधाए। कलाम डेडिकेट मां कयां थो कबीर भील खे, उस्ताद बुखारी जो कलाम आहे। दिल चवे थी दिलरबा आईनो तुंहिंजो हुजां, दिल चवे थी दिलरबा आईनो तुंहिंजो हुजां, तूं खिले ॾी मां खिला, तूं रोई ॾी मां रोआं, तूं खिले ॾी मां खिला, तूं रोई ॾी मां रोआं। दिल चवे थी दिलरबा आईनो तुंहिंजो हुजां,
तूं खिले दी मां खिला, तूं रोई दी मां रोआं। हाड़ में टिचकी तमा दिल, हाड़ में टिचकी तमा अख करे ककरी छॾिया, सीअ में थड़की तमा दिल करे सिगरी छॾिया। हाड़ में टिचकी तमा अख करे ककरी छॾिया, सीअ में थड़की तमा दिल करे सिगरी छॾिया। देस जी ख़ुशबू जी वाव थी तोखे खणा, देस जी ख़ुशबू जी वाव थी तोखे खणा। तूं खिले दी मां खिला, तूं रोई दी मां रोआं। दिल चवे थी दिल रबा, आईनो तुंहिंजो हुजां। तूं खिले दी मां खिला, तूं रोई दी मां रोआं। साईं अली हसन मुल्ला मौजूदु आहे, हू गुफ़्तगू करणु चाहे थो कबीर भील बाबति ऐं डार्विन मार्क्स ऐं फ्राइड ते। साईं अली हसन खे गुज़ारिश कंदासीं त अची पंहिंजो गुफ़्तगू करे तव्हां लिखियो आहे 700 लफ़्ज़नि ते, जंहिंजो उनवान आहे आलमी प्रिज़म ते सिंध जे सोच जी रोशनी। प्रिज़म जी जेका शिकिल हूंदी आहे ईअं पियो चयमि त एक्ट हुजे, माना उहो बि हिकिड़ो माना वेट वर्ज़न हिकिड़ो कुंड ठाहे थो। ऐं टियों आहे मार्क्स साहब जो जेको मुआशी निज़ाम आहे। हाणे इन टिकुंड खे मिलाए करे हिकिड़ो प्रिज़म थिए थो, जंहिं प्रिज़म ते सिंध जे तसौफ़ सिंध ऐं स्पेशली कबीर जो शायदि असरु आहे, जो हिक ई टाइम ते टिनि वॾनि शख़्सियतनि, मुख़्तलिफ़ नज़रिया रखंदड़ शख़्सियतनि खे किताब जे टेबल ते अचे विहारियो अथसि ऐं उन्हनि खां डायलॉग कराए थो। ऐं सिंध जे पस मंज़र मुताबिक़ हू उन्हनि खां सुवाल करे ऐं उन मां जा जेका आहे उन सां गॾोगॾु जेकॾहिं कंहिं कानून सभ खां पहिरीं त पंहिंजे प्यारे नौजवान साथी जंहिंजो तालुक़ु ॾुखो ऐं ऐं मारी जे देश थर सां आहे, जंहिं हिकु अहिड़ो बहितरीनु किताबु मार्केट में आंदो आहे जंहिं ते आउं उनखे जस ॾियां थो। यकीनन असांजा नसुर हिन किताब मां सबक़ु पिराईंदा। ऐं ॾिसो, किताब ई बहितरीनु दोस्त आहे। जीअं असांजो पाक किताबु आहे, क़ुर पाक आहे, सिरात मुस्तक़ीम आहे, सिधो रस्तो आहे, त असांखे बि हिन मुश्किल दौर मां बिलख़ुसूस अॼु जेका मुंहिंजी सिंध इंतिहाई मुश्किल दौर मां गुज़री रही आहे, उन मां निकिरण लाइ, पंहिंजा मसइला हल करण लाइ, पंहिंजी तालीम बचाइण लाइ, पंहिंजी धरती बचाइण लाइ, पंहिंजा वसीला बचाइण जे लाइ असां किताबनि जो मुतालो कयूं। यकीनन हीअ किताब रस ॾियनि था, हीअ किताब असांखे रस्तो ॾियनि था, हीअ दग लाहिनि था। त हीअ कबीर भील जो जेको किताबु आहे, हीअ मुंहिंजी क़ौम ऐं मुंहिंजी सिंध जे लाइ तोहफ़ो आहे। किताब जो मुतालो असां कोन कयो आहे अञा जो हिन किताब ते ॻाल्हायूं, पर कबीर ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। कबीर असांजो नौजवान साथी आहे। कबीर न सिर्फ़ु फ़ुखरिया थर पर फ़ुखरिया सिंध आहे। कबीर जॾहिं नंढड़ो हुयो, लिखंदो हुयो, सोशल मीडिया ते ॾिसंदो हुउसि, यकीन ॼाणियो त मुंहिंजी दिलि बाग बहार थी वेंदी ऐं उत्साह पैदा थींदो, मायूसी ख़तमु थींदी हुई त मुंहिंजी सिंध में अहिड़ा बहादुर नौजवान पिया आहिनि। कबीर सिर्फ़ु लेखक कोन्हे, कबीर सुठो वकील आहे, मुतहरक सियासी वर्कर आहे, जाखोड़ी किरदारु आहे। तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं सिंधू दरिया मां कैनलनि जो मसइलो आयो या कॉर्पोरेट फार्मिंग वारो मसइलो आयो, त कबीर भील जो किरदारु जेको हो सफ़े अवल जो किरदारु हो। बबरलो धरणो हुजे, हैदराबाद बाईपास जो धरणो हुजे, पर हर हंधि तव्हांखे कबीर भील नज़र आयो हूंदो। यकीनन मुंहिंजी सिंध खे अॼु कबीर भील जहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे ऐं असांखे उमेदु आहे इंशाअल्लाह अहिड़ा खोड़ सारा नौजवान आहिनि, पर उन्हनि खे निकिरणो पवंदो। अॼु जीअं ॾिसो, हीउ प्रोग्राम आहे, हिन प्रोग्राम जे मेज़बान साईं एडवोकेट साईं फ़हीम मुनारी जसलाणे जो हिकु मुतहरक किरदार खे जीअं यादि कयो,
ऐं उनजी क़दरदानी में हिकु तकरीब रखी आहे। पर हिते मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो, ऐं हिन स्टेज खां मैसेज ॾिसी जामशुर वारनि खे, वाह ही इल्मु अदब जो शहरु आहे ऐं सिंधी अदबी संगत तमामु हिकिड़ी अज़ीम तनज़ीम आहे, का मामूली तनज़ीम कोन्हे। उनजो सॾु थियो ऐं हिते 20 माण्हुनि खां वधीक न हुजनि, यकीनन इहा मायूसी जी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे ऐं ॾिसो उन में कुझु असांखे महिनत करणी पवंदी। जीअं मूंखे अॼु ख़बर कान्हे हिन प्रोग्राम में, मूंखे हिन प्रोग्राम जे शुरू थियण खां 4:30 बजे जो टाइम हुयो, त मुंहिंजे ख़्याल में त 12-1 बजे मूंखे कबीर मैसेज मिलियो, असां हलिया आयासीं। थी सघे का मिसिंग थी हुजे, ॿियनि ताईं बि इहो पैगाम न पहुतो हुजे, पर आउं उन्हनि दोस्तनि ताईं खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांखे मैसेज मिले न मिले, दावत मिले न मिले, पर ही अहिड़ा प्रोग्राम आहिनि, ही अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जो हिननि खे भेटा पेश करण लाइ या पंहिंजी सिंधी अदबी प्रोग्राम में तव्हां पाण बि हलिया अचो, तव्हांखे ख़बर पए, छाकाणि तव्हां हितां ॼाण हासिलु कयो, कुझु सिखो, त जीअं असांजी ईंदड़ नसुल जे लाइ भलो थिए। ऐं प्यारा साथियो, हिननि प्रोग्रामनि वसीले पंहिंजी सिंध, हींअर ॾिसो सिंध तां फ़िलहालु आर्ज़ी तौर ते त मुसीबत टरी आहे, कैनल वारी या कार्पोरेट फार्मिंग वारी तलवार अञा तां रुटके पई। इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी ईअं सम्झो त असांजे साह वारी रग ते लत आहे। उनखे इन मुश्किल मां केरु कढंदो? तव्हां अदीब कढंदो इंशाअल्लाह, कबीर जहिड़ा नौजवान कढंदा, शागिर्द कढंदा, उन्हनि खे मुतरफ़ थियणो पवंदो। असांजा बुज़ुर्ग जेके हिते वेठा आहिनि, इन्हनि खे बि जस सलाम हुजे त इहे बि पाण वधाए रहिया आहिनि। कबीर भील जो जॾहिं हीअ किताबु आयो मार्केट में, त सोशल मीडिया ते ॾिसो पिया त थर में को ठेले वारो पढ़े पियो, को माल चाहींदड़ ढणारो पढ़े पियो। इन सां बि ॾाढी ख़ुशी थिए थी। यकीन ॼाणियो त असांजे हिकिड़े नौजवान बहादुर साथी जो किताबु घर जन में जेके पढ़िजे, त इन मां मालूम थिए थो असां मायूस न आहियूं। जीअं ज़मीन आसमान जी ज़ुबान खुली पवे ऐं लोड हिन समाज खे धोध साम्राज खे ठाहे को नओं निज़ाम, ही निज़ाम आ ख़राब इनकलाब। हीउ बि को नियाव आ जो मज़ूर भाव आ, सो लहू पिए पियो ऐं हू पिए पियो शराब इनकलाब। मेरे दीदावरो, मेरे दानिश्वरो, पाँव जख्मी सही डगमगाते चलो और थाम लो हाथ में ये असाए कलम। थाम लो हाथ में ये असाए कलम। एक फिरौन क्या लाख फिरौन हो, एक फिरौन क्या लाख फिरौन हो, डूब ही जाएंगे, डूब ही जाएंगे। सिंध में समाटन नहीं, बरोचन नहीं, सैदन लीडरन के असां ॾिठो, पर ही दरावरन मां पहिरियों आवाज़ आहे। सिंध जा हक़ीक़ी वारिस वतन हिंद अज़ीज़ जा उहे माण्हू जेके हज़ारनि सालनि जा तर्जुमान हिन धरती रहिया। असांखे ख़ुशीअ मां इहो ऐलान थो करियां त असां सिंध में समाट लीडर बि ॾिठा, बरोच ॾिठा, सैयद ॾिठा, पर दिल बाग़ बहार थी जॾहिं तारीख़ में पहिरियों दफ़ो को दरावड़ आवाज़ डार्विन मार्क्स ऐं फ्राइड ते ॻाल्हाईंदे बहादुरी ऐं बेबाकीअ सां ॿुधो। अलामा इक़बाल पंहिंजे हिकिड़े फारसी नज़्म में चवे थो, आ कली में बेतजली, आ मसीह बेसलीब, निस पैगंबर वले कंदर बगल दारत किताब। कि उहो कलीम आहे जंहिं वटि तजली कोन्हे, तूर सीना ते कोन वियो आहे रब सां मिलण, उहो कलीम त कोन्हे को। कबीर भील उहो मूसा कलीमुल्लाह त न आहे। अलामा इक़बाल थो चए, आ कलीम में बेतजली, उहो कलीम मूसा अलैहिस्सलाम त कोन्हे, पर ही बिना तजली जे कलीम आहे। इक़बाल थो चए बिना तजली जे कलीम आहे। तजली कोन अथसि, कोई तूर ते कोन वियो आहे, तूर सीना जबल ते न वियो आहे। आ मसीह बेसलीब, हज़रत ईसा मसीह त ही कोन्हे को।
ऐं हिन वटि न स्लेब आहे जंहिं ते हूअ जेको आहे पंहिंजो अलाह ॾे वियो हलियो बकोली सां जो त फाहे चढ़ी वियो। पर ही उहो पैगंबर आहे जेको पैगंबर त न आहे पर बग़ल में किताब खणी आयो आहे। इहो कार्ल मार्क्स लाइ अलामा इक़बाल चयईं कार्ल मार्क्स खे ख़राई तहसीन पेश कंदे इक़बाल फरमायो आ कलीम बेतजली आ मसीह बेसलीब नीस पैगंबर वलेकन दर बग़ल दारत किताब। यानी कार्ल मार्क्स उहो मसीह आहे जंहिं वटि स्लेब त न आहे ऐं उहो मूसा आहे जंहिं वटि तजली न आहे ऐं पैगंबर उहो आहे जो पैगंबर त न आहे पर किताब ज़रूरु खणी आयो आहे। दास कैपिटल ज़रूरु खणी आयो आहे। दास कैपिटल खे ख़राई तहसीन पेश कयो अलामा इक़बाल। पर इहो साहब चवंदो हो त दुनिया में का बि शइ हतमी न आहे। हिन काइनात में को बि लका का बि ॻाल्हि का बि शइ हतमी आख़िरी कतई न आहे। शयूं तब्दील थींदियूं आहिनि इर्तिका माणींदियूं आहिनि ऐं का बि शइ आला या अरफ़ा हमेशह लाइ न आहे। हिकिड़ा माण्हू फिरोन जहिड़ा कंहिं ज़माने जा ख़ुदा हूंदा आहिनि पर कंहिं ज़माने में उन्हनि जा जेके पंहिंजो लाश पिया मिलनि। का बि शइ हमेशह लाइ आला अकबर ऐं ऊची ऐं अज़ीम न थींदी आहे ऐं का बि शइ हमेशह लाइ मुक़दस न हूंदी आहे। हिकिड़े शयूं तक़दुस हिकिड़े दौर में हूंदो आहे ऐं उन्हनि साॻियुनि शयुनि जो तक़दुस वरी कंहिं ॿिए दौर में उहो रही न सघंदो आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह असां वटि जेको सच आहे जेका साइंस आहे उन में नित नयूं इर्तिकाऊं तब्दीलियूं ईंदियूं रहनि थियूं। ताज़ो हाणे सिकंदर मुग़ल डॉक्टर ते तनक़ीद कंदे चयो त हीअ जे किताब लिखे पियो ऐं मार्क्स ते ऐं लेनिन ते इन्हनि ते ऐं साइंसदाननि ते हाणे उल्टी थी अचे छाकाणि इहे ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी कनि पची पिया आहिनि। इनकलाब त कोन था अचनि, इहे ॻाल्हियूं पुराणियूं थी वियूं। मां हुनखे हिन प्लेटफॉर्म मां जवाबु ॾियणु थो चाहियां। मां हुनखे व्हाट्सएप ते बि लिखियो आहे त दोस्त वाक़ई तूं सही थो चईं त बार बार उहे साॻियूं ॻाल्हियूं वरजाइण सां मज़हबी सवाबु कमाइण वारियूं ॻाल्हियूं ऐं नसीहतुनि वारियूं ॻाल्हियूं रोज़ रोज़ करण सां पुटु चिड़ी पवंदो, पुटु बेज़ार थी पवंदो। पर साइंस जेका आहे उहा अहिड़ी हक़ीक़त आहे जो तव्हां उनखे कॾहिं बि कूड़ो करे कोन था सघो। जेका तस्लीम थियल साइंस आहे जेका प्योर साइंस आहे जंहिंमें इहो ज़िक्र आहे त 100 डिग्री जेकॾहिं तव्हां बाहि ते 100 डिग्री सेंटीग्रेड ते जेकॾहिं कंहिं शइ खे पचाईंदव बाहि खे त उहा जेका बाफ़ निकिरंदी, पाणी बाफ़ में तब्दील थींदो। इहा ॻाल्हि हज़ारनि जॻहियुनि ते आज़माई वई आहे, 1000 दफ़ा आज़माई वई आहे ऐं हज़ारनि दौरनि में आज़माई वई आहे त 2 ऐं 2 4 थींदा। अहिड़े तरीक़े सां साइंस जो जेको सच आहे E = mc² आहे। इहा आइंस्टाइन थ्योरी ॾिनी त इन्हनि खे असां बार बार आज़माए चुका आहियूं। एडिसन बल्ब रोशन करे ॾेखारे थो ऐं उन तरीक़े सां अॼु उनखे समय साल थी विया, अॼु बि असां बल्ब रोशन कयूं था उन साइंसी सच जे सदाकत जे उन फार्मूला जे आधार ते। असीं जहाज़ उॾारियूं था, असीं पाणीअ सामुंडी जहाज़ समुंडनि में हलाऊं कयूं था त उनजा बुनियाद आहिनि, उनजी इक्वेशन्स आहिनि, उहे तजुर्बनि जे बुनियाद ते सच साबित थियल आहिनि। सरमायादारनि जा एजेंट, साम्राजी एजेंट साइंस खे मुंझाइण लाइ, मार्क्सिज़म में लेनिनिज़म खे मुंझाइण लाइ, हक़ीक़तुनि खे यरगमाल करण लाइ, डार्विन जे इर्तिका खे रोकण लाइ ऐं फ्राइड जी नफ़्सियात खे नौजवाननि खां हटाइण लाइ इन क़िस्म जूं ॻाल्हियूं इन करे करणु चाहिनि था त जीअं हू माण्हुनि जो ध्यानु हक़ीक़तुनि तां असुल सच तां हटाइनि। पर केसि ताईं हटाईंदा? हिकु दौरो जन मुल्लो चवंदो त टीवी जेका आहे टोड़े छॾियो, इहा टीवी आहे, टीवी न आहे टीवी आहे। ऐं रेलवे जेका वञे पई रेल अंग्रेज़नि जी ठाहियल आहे ऐं इन में इहो इहा जेका आहे हिकिड़ो धूओं आहे, शैतानी धूओं आहे, इन में हरगिज़ न सुवार थिजो। चङा भला आलिम फतवाऊं ॾींदा हुआ, चवंदा हुआ ABC जेका तव्हां पढ़ंदा त A जा 10 गुना, B जा 10 गुना, C जा 10 गुना। वरी तव्हां जॾहिं पढ़ंदा अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन, तव्हांखे हिकिड़े हिकिड़े अखर ते 10 नेकियूं मिलंदियूं। ख़बरदार तव्हां ABC पढ़ी आहे, नसारा अंग्रेज़ जी ॿोली तव्हां पढ़ी आहे। त इन क़िस्म जो जेको जट मुल्लो हो
जेको क़ुरान खां वाक़ुफ़ु कोन हो, जेको हदीस खां वाक़ुफ़ु कोन हो, जेको नबी साईं जी सीरत खां वाक़ुफ़ु कोन हो, हुन अहिड़े क़िस्म जी फतवाऊं ॾेई असां मुस्लमाननि खे हिते हिंदुअनि खां ऐं अंग्रेज़नि खां 100 साल पोते करे छॾियो। साइंस जी जेका तरक़ी विचें दौर में जेका उसरी हुई, जंहिंमें इमाम ग़ज़ाली हो, राज़ी हो ऐं उल हज़न हो ऐं केतिरा असां साइंसदान हुआ जेके अॻिते आया पे, तबीब हुआ, हकीम हुआ, ऐं पंहिंजो उमर ख़याम जहिड़ा जेके हिन से हुआ, त उन्हनि खे हिननि रोकियो, उन्हनि खे उन्हनि मारियो। ईअं ई बिल्कुलु जीअं मां हींअर सवेर इहो बि चवणु चाहियो त मां तजवीज़ ॾियां हा, जेकॾहिं कबीर भील सां मुंहिंजी मुलाक़ात थिए हा, मां हुनखे इहा तजवीज़ ॾियां त हिन किताब में जिते तव्हां टिनि अज़ीम मुफ़क़रनि खे शामिलु कयो आहे, उन में जेकॾहिं तव्हां कोपरनिक्स में मां, गिलेलो मां या ब्रोनो मां, इन्हनि टिनि मां हिकिड़े खे तव्हां ज़रूरु शामिलु कयो आहे त जीअं ख़बर पवे हा त उन वक़्त जे चर्च, उन वक़्त जे मज़हबी ॿावनि, भोपनि, मुलनि ऐं पादरुनि कीअं जेको आहे हिकिड़े बेगुनाह ब्रोनो खे साड़ियो हो, छाकाणि त हुन इहो साबित कयो त धरती गोल आहे, धरती जेका आहे असां जीअं लिखियलु आहे इंजील में त उहा धगे सिंग ते बीठल आहे, ईअं कोन्हे। अहिड़े तरीक़े सां फ्राइड जेको साबित कयो त नफ़्सात जा उसूल कहिड़ा आहिनि, जिन्स छा आहे ऐं जिन्सी ख़्वाहिशूं छा आहिनि, उन्हनि ते जेके ग़ैर ज़रूरी पाबंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे जेका ममनू आहे, छजरे ममनू कयो वियो आहे, उनजी हक़ीक़त छा आहे, उनखां आगाही बख़्शी। अहिड़े तरीक़े सां असांखे इर्तिक़ा जे हवाले सां डार्विन ॿुधायो त बाबा हीअ इंसान अशरफुल मख़लूक जी जेका रड़ पई पए त माण्हू जो फर्ज़ु जेको आहे सॼी काइनात में आला ऐं अफ़ज़ल ऐं बरतर आहे, ईअं न आहे। माण्हू तॾहिं थींदो जॾहिं हू हुन में सही अख़लाक़ ईंदो, उन में सही जेका इल्मु हूंदो, उन में सही सम्झ ईंदी, फ़हम हूंदो। अहिड़े तरीक़े सां वरी जन कार्ल मार्क्स जी ॻाल्हि कयूं त कार्ल मार्क्स जी ॻाल्हि खे हिते चङनि भलनि माण्हुनि मुंझायो। 90 जे ॾहाके में रूस छा टुटो, ॼण त साइंस जूं थ्योरियूं रद्द थी वियूं। बाबा रूस टुटो आहे त रियासत जो मसइलो आहे, उनजा पंहिंजा ज़ाती मसइला आहिनि, जॾहिं टुटी पियो, उनजी माना इहा थोरी आहे जेकॾहिं सऊदी अरब टुटी पियो, ख़िलाफ़त तारीख़ हली, ख़िलाफ़त टुटी पई त को इस्लाम पूरो थी वियो। जेकॾहिं ख़िलाफ़त जे ज़माने में ख़िलाफ़त न हली सघी ऐं मुस्लमान ज़वाल आहे, उनजी माना इहा किथे आहे त क़ुर शरीफ़ नऊज़ बिल्लाह उहो जेको आहे सही कोन हो। अहिड़े तरीक़े सां जेको रूस टुटो, उनजी माना इहा किथां थी त सोशलिज़म सही न आहे। जेके मुस्लमाननि जा 5 आफ़ा लक्षण अहिड़ा हुआ, उनमें क़ुर शरीफ़ जो छा हो, उनमें क़ुर शरीफ़ अज़ीम आहे, उहो त असांजो हिदायतुनि जो जेको ज़ख़ीरो आहे उनजो उनमें छा त उनजे करे असां पोते पइजी वियासीं मुस्लमान। ईअं ई सोशलिज़म जे हवाले सां हिते चङनि भलनि माण्हुनि जेको आहे ग़लतफ़हमियूं फैलायूं आहिनि ऐं हीउ हिकिड़ो उहो आवाज़ु आहे ताक़तवर। सची ॻाल्हि आहे त कबीर भील हिकिड़े सिंध जे जामिद, हिकिड़े जहालत ऐं हिकिड़े वहम परस्त समाज में हिकिड़ो उहो ॼाण ऐं ॾाहप जो डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड जे हिन किताब जे नाले सां हिकिड़ो उहो हिकिड़ो पथर उछलायो आहे उन समुंड में, जेको जमूद जंद तारी हो ऐं लहरूं पैदा कयूं आहिनि। ऐं हिन खे सुर्ख़ सलाम आहे कबीर भील खे, जो हिन एॾो वॾो हिकिड़ो सदायती सबका बुख न बासे का जे ते ज़ात जी जुंबश नाहे जाए, मुंहुं सां हले सा जा जी मिठो न करे। कबीर भील जे असां पंहिंजे साम्हूं ॾिठो आहे, जंहिं नुक़्ते नज़र सां हिन जो वाक़िफ़ो आहे, उन जी स्कूल ऑफ थॉट सां 40 सालनि खां मूं वापसि आहियां त कबीर भील पंहिंजी ॻाल्हि में बिल्कुलु तुज़ ऐं साफ़ आहे, ऐं उहा ई ॻाल्हि पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू साॻियो ई हिन किताब डार्विन, मार्क्स ऐं जेको डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड ते लिखियो अथसि, त हिनखे कनेक्ट कयो अथसि। ॻाल्हि नई कोन्हे, ॻाल्हि नई न आहे, ॻाल्हि जो वर्जाव आहे, ऐं वर्जाव ई ज़िंदगी जी बुनियादी शइ हूंदो आहे, छो त उहो ई मक़सदु आहे, गस हूंदो आहे। लतीफ़ बि साॻी ॻाल्हि कई, तमामु मुख़्तलिफ़ ॻाल्हि में। छा लतीफ़? पिड़ में पेर घसाए वॻु कीम विसरिया आहे, पिड़ में पेर घसाए। साइंस बि इहा आहे, साॻी ॻाल्हि, साॻियो सबक़ु, साॻियो वर्जा। सुबुह जो ब्रेकफास्ट, मंझंदि जी लंच, राति जो डिनर, राति जो रेस्ट, सुबुह जो वरी सुजाॻ थियणु, हयाती बि आहे। त तंहिं करे हीउ डार्विन मार्क्स ते जेको हिन किताब ॾिनो आहे, उहा नई ॻाल्हि न आहे, लखी किताब लिखिया आहिनि, पर हिन तमामु सवलो करे असांखे उहो सबक़ु ॾिनो आहे। तो हिन किताब जे ख़ालिक़, नौजवान अदीब, नौजवान मातम थिंकर, सियासी ऐं समाजी तौर ते जेको सोचे थो, उन ते ॻाल्हाए थो बर्जस्ताई सां, ऐं पंहिंजी ॻाल्हि जेका सम्झाए थो, उहा वरी मैसेज सेंड, मैसेज रिसीव थिए थी, त उन हिन किताब जे ख़ालिक़
कबीर भील खे मां गुज़ारिश कंदुमि त उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। सिंधी अदबी संगत शाख जामशोरो जो साईं फ़हीम ननारी साहिब जो तव्हां समूरनि दोस्तनि जो जिन किताब ते हिकिड़ी ॾाढी बहितरीनु बहक रखी आहे, मूंखे मान बख़्शियो, मोहबतूं बख़्शियो। आउं को वॾो अदीब न आहियां, दानिशर न आहियां, ऐं तव्हां ते पंहिंजी गुफ़्तगूअ में मूंखे भेटा ॾिनी आहे, ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। पर आउं हिकिड़ो अदना शागिर्दु आहियां, ऐं हीअ मुंहिंजो जेको पहिरियों किताबु आहे, इहा मुंहिंजी हिकिड़ी पहिरीं विख आहे, ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो तबेज़ात पहिरियों किताबु आहे ऐं फ़िक्री मौज़ूअनि ते आहे, तंहिंजे करे उनजे अंदरि इहा गुंजाइश आहे। ऐं इहा ई आउं सम्झां थो त इल्म जी ख़ूबसूरती हूंदी आहे ऐं साइंस जी ख़ूबसूरती आहे त उहो हमेशह पंहिंजो पाण खे खुटियल महसूसु कंदी आहे, ऐं जेका शइ पंहिंजो पाण में खुटियल आहे ऐं सदाईं पंहिंजो पाण खे अञा वधीक अमेंड करण जी घुरिज रखंदी आहे, उहा ई वधीक हुनजी हुस्नाकी ख़ूबसूरती हूंदी आहे। छाकाणि जेके शयूं पंहिंजो पाण में मुकमल आहिनि उनखे अञा वधीक अमेंड करे ई कोन सघिजे त उनजे अंदरि का छिक अट्रैक्शन न हूंदी आहे। त हीअ मुंहिंजो पहिरियों किताबु आहे, तबेज़ात किताबु आहे। मूं कोशिशि कई त अहिड़े मौज़ू ते किताबु आणिजे, छाकाणि त असांजो समाज बुनियादी तौर ते ज़हनी बीमारियुनि में जकड़ियल समाज आहे ऐं हिकिड़ी तवील अरसे खां हू ग़ुलामी जी ज़ंजीरनि में जकड़ियल समाज आहे। असांजे असीं सियासी तौर ते जिस्मानी तौर ते खणी भली कॉलोनीज़ न हुजूं, पर असांजा माइंड असांजा दिमाग़ अॼु बि कॉलोनीज़ आहिनि, कॉलोनियल आहिनि। ऐं छाकाणि त अंग्रेज़ भले हितां खां हलिया विया हुजनि, हमलियावर, हाणे भले पोइ उन अंदाज़ में असां ते हमिलो न कंदा हुजनि, पर उन्हनि जेके बि असां ते हमला कया, उन्हनि जेके बि पंहिंजी नफ़्सियात असांजी क़ौम मथां मड़ी, उहा साॻी नफ़्सियात क़ौमी नफ़्सियात जी सूरत में असांजे ज़हननि ते, असांजे दिमाग़नि ते, असांजी दिलनि ते उनजी दज़ अञा बाक़ी आहे। ऐं असांजो आम माण्हू जेको उठण में वेठो उनखां वठी इंटेलेक्चुअल पढ़ियल लिखियो माण्हू बि उनजो शिकार थींदो रहे थो। त मूं ज़रूरत खे महसूसु कंदे सोचियमि त असांजो जेको नौजवान आहे उहो नौजवान अक्सर जॾहिं यूनिवर्सिटी में पेर पाए थो, अचे थो, त हू ज़ाहिर आहे जवानी हिकु मौसमी अहिड़ी थींदी आहे जो उहो मोहबत खे भाकुर भरींदी आहे, तंहिंजे करे ऐं हिकिड़ी फीलिंग्स बि हूंदी आहे। तंहिंजे करे असांजो नौजवान जॾहिं हू जवानी में जॾहिं दाख़िल थींदो आहे त पोइ उनजो शाइरी तरफ़, नावलनि तरफ़ या उहे शयूं जेके रोमेंटिक आहिनि उन तरफ़ वधीक ध्यानु छिकाइजे थो। ऐं तमामु घणा जेके नौजवान यूनिवर्सिटी में जेके पढ़नि था उन में चंद सियासी वर्करनि खे छॾे करे या ॿिया उहे नौजवान जिन जी जेका सोहबत आहे उन में के पढ़िया इंटेलेक्चुअल शामिल आहिनि, उनखे छॾे करे बाक़ी जेको आम लॾो आहे, आम जेके शागिर्द आहिनि उहो वरी बि जेका तरजीह ॾियनि था उहे नावलनि खे ॾियनि था, शाइरी खे ॾियनि था, कहाणियुनि खे ॾियनि था। थोरो जो अफ़सानवी अदब फिक्शन को ख़राबु कोन्हे, हू असांजे अहसासनि खे वधीक तराशींदो आहे, हू अहसासाती तौर ते असांखे वधीक रिच कंदो आहे। कहाणी पढ़ण सां असीं ज़ाहिर हिकिड़ी नई तख़ीलाती दुनिया में हलिया वेंदा आहियूं, या उन में बि मिसाल तौर हिकिड़े केॾाए चयो आहे त फिक्शन हिकु अहिड़ो कूड़ आहे जंहिंजे ज़रिए सच ॿुधायो वेंदो आहे। तंहिंजे करे कहाणियूं, नावल, स्टोरीज़, खाका, ड्रामा इहे आहिनि तोड़े जो बाज़ारि त असांखे हीअं थो लॻे तोड़े जो उहे हिकिड़ा अफ़सानवी शयूं आहिनि ऐं हिकिड़ो ख़याली शयूं आहिनि, पर उन ख़्यालनि में समाज जो सच समायल हूंदो आहे। तंहिंजे करे उहे उन्हनि जो बि हिकिड़ो समाजी वॾो कार्य आहे ऐं उहे बि नौजवाननि जे दिमाग़नि ते असां समूरा जेके आहिनि समाज जा पिरत आहियूं उन्हनि ते असरअंदाज़ थियनि थियूं। पर छाकाणि त जेको फ़िक्री अदब आहे, जेका साइंसी फ़िक्र आहे, उनजी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। हू असां वटि तमामु घणो तेज़ीअ सां लिखिजे पियो, तंहिंजे करे हू पासो सुठो उनखे लिखणु खपे, उन में कोशिशि करणु खपे त उन अंदाज़ में असीं इहे शयूं खणी अचूं। पर हिन अदब जी असांखे तमामु घणी ज़रूरत आहे, छाकाणि त हुन अदब जी, अफ़सानवी अदब जी भेट में या ॿियो जेको रवायती अदब लिखिजे पियो उनजी भेट में हिन फ़िक्री अदब जी घुर्ज अञा असांखे वधीक आहे। छाकाणि त जंहिं समाज, जेको माण्हू जंहिंखे जहिड़ी बीमारी हूंदी उनखे बहितरीनु वेझ उहो जेको उनखे ओड़ो ई इलाजु ॾिए। जेकॾहिं असीं ओड़ो इलाजु नथा ॾेई सघूं त पोइ असीं बहितरीनु वेझ कोन चहिराए सघंदासीं। तंहिंजे करे समाज असांजो ज़ाहिर बीमार समाज आहे, ज़हनी बीमारियूं उन में शामिल आहिनि। असांजो इंटेलेक्चुअल लॾो आहे उहो इंटेलेक्चुअल सुपीरियरिटी जो क़ाइल आहे, ऐं हू जॾहिं पंहिंजी ॻाल्हि ॿोल कंदो आहे कंहिं स्टेज ते या का किताबु लिखंदो आहे, को किताबु लिखंदो आहे त उनजे अंदरि लफ़्ज़नि जी भरमार हूंदी, इस्तिलाह ॾुखिया ॾुखिया इस्तेमालु कंदो ऐं हू कोशिशि कंदो त आउं पंहिंजो पाण खे घणो पढ़ियो साबित करियां। नतीजो इहो निकिरंदो आहे त जेको नओं पढ़ंदड़ हूंदो आहे, जेको दुनिया में अचणु चाहे थो, नवनि नज़रियनि खे सम्झणु चाहे थो या अदबी दुनिया में दाख़िल थियणु चाहे थो, हू उन्हनि जी इस्तिलाहनि सां, ॾुखियुनि ॿोली सां लुबियल जेका उनजी ॿोली हूंदी आहे, किताबु हूंदो आहे, उनखे खणंदे ई वरी छॾे ॾींदो आहे। छाकाणि त ॿोलीअ जी ॾुखियाई हुनखे बर्दाश्त कोन थींदी आहे, हू शयूं पढ़ी कोन सघंदो आहे। तंहिंजे करे मूं ज़रूरत महसूसु कई त या हिकिड़ो त मौज़ू को सुठो चूंडिजे, डार्विन, मार्क्स ऐं फ्राइड, ऐं इहा ॻाल्हि साईं फ़हीम जी सही आहे त इहे मौज़ू के नवां न आहिनि सिंधी समाज में। ईअं बि कान्हे त सिंधी अदब में उन्हनि ते किताब कोन्हे, इन्हनि ते किताब ऑलरेडी मौजूदु आहिनि। ऐं पर मूंखे उहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे, ऐं मथां ईअं नंबो हुजे, तारिक आलम अबड़े जे किताब रेजिवल मंज़र जे बैक टाइटल ते अमर जलील लिखियो आहे त
कुझु ॿुधाए थो, अंग थो ॿुधाए, मूंखे यादि कोन्हे, पर दुनिया में तक़रीबन हेसि ताईं जेके बि मौज़ू आया आहिनि उन्हनि ते लिखियो वियो आहे। पर असुल ॻाल्हि हूंदी आहे असलूब जी, डिक्शन जी ऐं स्टाइल जी, तव्हां उनखे पेश कीअं था करियो। ॻाल्हि साॻी साॻी हूंदी आहे, हर माण्हू जी पेशगी जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। ऐं पेशगी ख़ुदि हिकिड़ी आउं सम्झंदो आहियां त पेशगी ख़ुदि हिकिड़ी साइंस बि आहे, पेशगी ख़ुदि हिकिड़ो आर्ट बि आहे। मिसाल तौरु का बि अहिड़ी ग़लति ॻाल्हि या ख़राबु ॻाल्हि या को मज़ेदार ॻाल्हि न हुजे, पर उनखे को माण्हू एॾे आर्टिस्ट कंदा सां ॿुधाईंदो हुन वाह वाह। पर ॻाल्हि केॾी बि ख़ूबसूरत हुजे, सुहिणी हुजे, मज़ेदार हुजे, पुरमग़ज़ हुजे, पर को माण्हू उनखे सही ॿुधाए कोन सघे, उन में तव्हांखे मज़ो ई कोन्हे, त ॻाल्हि सम्झ में ई कान्हे थी। तंहिंजे करे ॻाल्हि खे पेश करणु हिकिड़ो आर्ट बि आहे, हिकिड़ी साइंस बि आहे, ऐं ख़ुदि हिकिड़ो तख़लीक़ी अमल बि आहे। तव्हां उनखे पेश कीअं करियो, छाकाणि त जेका पेशगी आहे उहो वधीक असरअंदाज़ थिए थी, फ़न वधीक असरअंदाज़ थिए थो। फ़िक्र ऐं फ़न कामयाबु ऐं सम्झां थो तख़लीकार उहो आहे जेको हू पंहिंजे फ़िक्र ऐं फ़न खे गॾु गॾु खणी हले। हू हुनजो घाड़ेटो, हुनजो लहजो अहिड़ो हुजे जो आम फ़हम हुजणु खपे। जीअं स्पीकर जा हिकिड़ा पंहिंजा लवाज़मात आहिनि। सुठो स्पीकर उहो आहे जेको ऑडियंस खे सुञाणे पोइ ॻाल्हाए। हाणे थर में आउं मुंहिंजे ॻोठ जे अंदरि लेक्चर रखाया ऐं उते केरु माण्हू अची पियो जदीद इल्मी थियरीज़ ॿुधाए, साइंसी थियरीज़ ॿुधाए ऐं वॾा वॾा टर्मोलॉजी इस्तेमालु करे पोस्ट मार्ज़म जे ॾुखियुनि मौज़ुनि ते अची ॻाल्हाए, त हू ते जेके जांगीड़ा मारोड़ा वेठा आहिनि, दराड़ माण्हू वेठा आहिनि, घटि पढ़ियल माण्हू वेठा आहिनि या प्राइमरी मास्टर लेवल जा माण्हू वेठा आहिनि, उनखे कहिड़ी ख़बर जदीद बदिल ज़माने जा इल्म कहिड़ा आहिनि, हू त पढ़ियल ई कोन्हनि। तंहिंजे करे उन माण्हू जी ज़रूरत आहे त साधारण ॻाल्हियुनि खां शुरूआति करे ऐं पोइ पेचीदगी तरफ़ वधे। पेचीदगी तरफ़ वधणु इल्मी गहराइनि में वञण खां ग़लति ॻाल्हि कोन्हे, पर असीं डायरेक्ट इहा ॻाल्हि कंदासीं त उहो माण्हुनि खे सम्झ में कान्हे थी, उन्हनि जो दिमाग़ उन शइ खे हज़म करे कोन सघंदो। हीअ जेके माण्हू मार्क्सिज़म खां डिॼनि था, हीअ जेके माण्हू साइंस फ़िक्र खां डिॼनि था, इहे माण्हू जेके जदीद इल्मनि खां डिॼनि था, उनजी पाण हिकिड़ो सबबु इहो आहे त उन्हनि जे ज़हननि ते मज़हबनि जा दज़ चढ़ियल आहे, चादर चढ़ियल आहे, तंहिंजे करे बि उहो एक्सेप्ट कोन था करनि। पर उन सां गॾु ॿियो सबबु इहो बि त आहे त असांजो माण्हू सही ॿोली में, सवली ॿोली में, आसान तरीक़े सां उहो पंहिंजो पैगाम कंसीव करे ई कोन सघियो, उन्हनि ताईं कन्वे ई कोन करे सघियो आहे। जेकॾहिं उहो साॻियो पैगाम आम ॿोली में सादे लफ़्ज़नि में माण्हुनि ताईं पहुचाइजे त माण्हुनि जा आशिक़ थी पवनि। हाणे लतीफ़ हेसि ताईं जेको ऐं चयो लतीफ़ त हिकिड़ी सदी अॻु डिस्कवर थियो आहे। साईं GM सैद ऐं उहो पंहिंजो पलीअ साहिबु, उन खां अॻु में ॿिया आडवाणी, तनवीर अब्बासी, इन्हनि अची डिस्कवर कयो आहे। न त लतीफ़ त ॿियो माण्हू हो, लतीफ़ त हिकिड़ो ओलिया क़िस्म जो माण्हू हो, इन्हनि अची डिस्कवर कयो त न बाबा लतीफ़ क़ौम जे बारे में बि लिखियो आहे, लतीफ़ आवाम जे बारे में बि लिखियो आहे, लतीफ़ त आलमी मुफ़्कर आहे, हिननि अची पहिरियों चेक कयो, डिस्कवरी हींअर कयो। तंहिंजे करे के माण्हू के ॻाल्हियूं के मुफ़्कर के माण्हू पिया हूंदा आहिनि, सदियूं उन ते दज़ चढ़ी वेंदी आहे, पोइ ॿिया माण्हू अची वरी उनखे डिस्कवर कंदा आहिनि नए अंदाज़ में, नए फ़िक्र सां। त मूं कोशिशि कई त हिन ते आउं लिखां ऐं डार्विन मार्क्स ऐं फ्राइड, छाकाणि त मुंहिंजो तालुक़ु अवामी तहरीक सां रहियो आहे ऐं उनजी महाज़ आहे सुजाग बार तहरीक, त जीअं मूं या खोली त किताबनि में खोली। ऐं सुजाग बार तहरीक हिकिड़ी वॾो प्लेटफॉर्म हो असांजे लाइ, जंहिंमें असां शुरू में ई किताबनि ते डिस्कस कंदा हुआसीं, असांजी जेका मौज़ू हूंदा हुआ सम्झा हूंदा, तंहिंजे करे उतां जेका मुंहिंजी सिख थी त उतां खां ई मूं ज़ाहिर आहे इहे जेके फ़िक्री मामला आहिनि, जेके वॾा मुफ़्कर आहिनि, उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते पढ़णु शुरू कयो। ऐं शुरू खां ई डार्विन मार्क्स ऐं फ्राइड मुंहिंजा फेवरेट रहिया आहिनि। आहिस्ते आहिस्ते आउं पढ़ंदो आयुसि, कॾहिं डार्विन खे त पढ़ियुमि, कॾहिं फ्राइड खे, कॾहिं मार्क्स खे, या कॾहिं जूं ॻाल्हियूं थे ॿुधियूं, त उन्हनि ॻाल्हियुनि मूंखे वधीक अञा मजबूर कयो त उन्हनि जे बारे में अञा वधीक जाखोड़ करियां, हिन जे बारे में वधीक इल्मु हासिलु करियां। ऐं पोइ जॾहिं ॾिठमि त हाणे ज़रूरत आहे त आउं कुझु लिखी सघां थो, त पोइ मूं लिखियुमि। ॿियो हीअ किताबु को आख़िरी किताबु कोन्हे, हिन किताब जे अंदरि इहा ॻाल्हि बि कोन्हे त हीअ किताबु मुकमल तौर ते हिकिड़ो जामे किताबु ईअं बि कोन्हे। हीअ किताबु हिकिड़ो सही ॻाल्हि आहे त हिकिड़ो पथर आहे, हीअ किताबु बुनियादी तौर ते हिकिड़ो तारीफ़ी किताबु आहे। मुंहिंजे हिन किताब ते 3 क़िस्मनि जो तनक़ीदूं हेसि ताईं थियूं आहिनि। आउं चाहियां थो, मूं हुनजो किथे बि जवाबु कोन ॾिनो आहे, पर हिते आउं हुनजो जवाबु ॾियणु ज़रूरी सम्झां थो। हिकिड़ी तनक़ीद इहा थिए त इहो किताबु डिटेल्ड कोन्हे, वसी कोन्हे, घणियूं शयूं मुंहिंजल, ऐं उन में इहो त हिन किताब जे पहिरीं सिफ़े में लिखियो पियो त इहो हुननि जो मुख़्तसर अभ्यास आहे। दोखो पढ़ंदड़ सां तॾहिं थिए जॾहिं लेखक उहा ॻाल्हि ई न करे। जॾहिं लेखक ॻाल्हि ई करे छॾे थो आहे मुख़्तसर, त पोइ बाक़ी उनजी का मुंहिंजे ख़्याल में का गुंजाइश कोन थी बचे। हाणे हीअ गाॾी आहे, उहो माण्हू चए त वञे फाटक ताईं थी, ऐं इन में केरु चढ़ी वेठो हुजे हैदराबाद वारो, त उन हैदराबाद वारे जी ग़लती आहे, छाकाणि त असां अॻु में लिखियो त फाटक ई थी वञे। हाणे उन में उन गाॾी जो ॾोह त कोन्हे, हैदराबाद छो कोन वठी वई। तंहिंजे करे हिन किताब में असां लिखियो त इहो किताबु इब्तिदाई नौयत जो किताबु आहे, बुनियादी किताबु आहे, उहो नौजान। ऐं ॿी ॻाल्हि इहा सवेल प्रकाश ॾाढी भली ॻाल्हि कई, मूंखे उहा वणी, कंहिं अदीब जो बि हवालो ॾिनसि त हर किताबु हर पढ़ंदड़ खे पसंदि अचे ईअं हूंदो बि न आहे, ईअं ज़रूरी बि न आहे। हर माण्हू जी सतह पंहिंजी आहे, हर माण्हू जी लेवल पंहिंजी आहे। मिसाल जे तौरु कंहिं वॾे मुफ़्कर जो किताबु आहे, उहो मुफ़्कर जो किताबु नए पढ़ंदड़ खे सम्झ में कोन ईंदो, हुनजे लाइ उहो किताबु कोन्हे। हाणे हीअ किताबु जेको मुंहिंजो किताबु आहे, इहो किताबु जेको मूंखां वधीक डार्विन जे बारे में पढ़ी वेठो आहे, मूंखां वधीक मार्क्स
जी फिक्री गहराइनि में घिड़ियो पियो आहे या मूंखां वधीक फ्राइड खे सम्झे थो, डार्विन खे सम्झे थो, उन खे हीअ किताब ज़ाहिर मुतासिर कोन कंदो, छाकाणि त हू उहे सभु घुमी वेठो आहे, उनखे त ख़बर आहे सभु सॼी मामलो जी, तंहिंजे करे उनखे इहो शइ मुतासिर कोन कंदी। पर जेको नओं आहे, जीअं रुगो हुननि जा नाला ॿुधा आहिनि या कॾहिं नाला ई कोन ॿुधा आहिनि, उहो जॾहिं इहो पढ़ंदो त उन लाइ इहा वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं आउं सम्झां थो त असांखे माज़ी जे अंदरि मूं इन शइ खे महसूसु कंदे बि किताब लिखियो त असां वटि जेका तामीरी अदब आहे या तामीरी किताबनि, जेके बुनियादु वधंदड़ किताब हुजनि या पढ़ंदड़नि खे पाण तरफ़ अट्रैक्ट कनि, अहिड़े क़िस्म जो मवाद अॻु में असां वटि मौजूदु हो, पर हिन ॾहाके में मूंखे नज़र न आयो। ऐं रीडर रहियो आहियां, ऐं लिखंदड़ खां वधीक मुंहिंजे पाण खे सुठो पढ़ंदड़ सम्झां थो, ऐं सुठो रीडर आहियां। ऐं आउं सम्झां थो सुठो रीडर ई ज़रूरी आहे राइटर खां वधीक। उहो सुठो रीडर हूंदो तॾहिं उहो पाण नवां राइटर पैदा कंदो। तंहिंजे करे रीडर जी हैसियत सां मूं ॾिठो त मिसाल तौरु शऊर किताबु आयो मोहबत बुर्डे जो, उहो बुनियादी लेवल जो हिकिड़ो निहायत ज़बरदस्त किताबु हो। उहो उन में ॿुधाए थो क़ौमुनि जो वजूद कीअं आयो, शऊर छा आहे, सम्झ छा आहे, सोच कीअं जुड़े थी, इंसानी शऊर तजुर्बाती आहे या उहो जबलती आहे, अहिड़े क़िस्म जा बुनियादी नोयत जा जेके बहस डिबेट आहे उहो किताब जे अंदरि मौजूदु आहे। ऐं उहो आहे बि सिंपल नंढिड़ो किताबु आहे, उहो बुनियादी नोयत जो किताबु आहे। ईअं वरी जीअं साईं सवेल हवाला ॾिना, वहशी जी वजह निशान किताबु आहे, ऐं जोया साहिब जो किताबु आहे अकुलियत पसंदी, ऐं ॿियो कहिड़ो नालो आहे, उहो ॾाढो सुठो किताबु आहे। अहिड़े क़िस्म जा जेके बुनियादी किताब आहिनि उहे असांजे वॾनि जेके वॾा ज़ाहिर वॾा माण्हू आहे उन्हनि लिखिया, पर उन खां पोइ न थिए आयो। त मूं सम्झो त इन्हनि माण्हुनि जो तारफ़ घटि में घटि समाज में त कराइजे। हिकिड़े माण्हू मूंखे मिलियो, मूंखे चईं यार तुंहिंजो किताबु असां गहराई सां कोन पढ़ियो आहे, पर असांखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त उहे माण्हू जिन कॾहिं हिन जो नालो ई कोन ॿुधो उहो ई गिटियनि में डार्विन मार्क्स खणी वेठा आहिनि। इहो त घटि में घटि असांजी कामयाबी आहे त घटि में घटि उहो नालो था खणनि था, उन माण्हू जी इहा फ़र्क़ु त पई, न त इन्हनि माण्हू नालो ई इहे त नोगो एरियाज़ रहिया आहिनि असांजे समाज में। इहे टई अब फ्राइड पढ़ंदो त रुगो सेक्स जे बारे में थो लिखे, पढ़ो ई न। मार्क्स रुगो वांदो माण्हू, इहा ॻाल्हि थी कोन थी सघे, ईअं थोरी थी सघे सभु माण्हू बराबरि हुजनि, ई इनकलाबी कम्युनिस्ट हूंदा ईअं छॾो। डार्विन बाबा उहो त मुखालिफ़ हो, हू चए थो इर्तिका छा, ही हिन दुनिया में एतिरे टाइम में पैदा थिए, मतिलबु ही टई माण्हू नोगो एरियाज़ रहिया आहिनि, अण अहिड़ा हिननि ते पाबंदी मड़ी वई आहे रियासत तरफ़ां। निसाब में डार्विन वारी इर्तिका कीअं बयानु कयो वियो आहे? तव्हां उस्ताद वेठा आहियो, घणा पढ़िया माण्हू वेठा आहियो, ॿुधायो हुते कीअं मिक्सचर कयो वियो आहे, हिकिड़े पासे मज़हब ॿिए पासे साइंस। अब जॾहिं तव्हां अलॻि किताबुनि जो रखी छॾियो आहे, तव्हां अलॻि उन्हनि जो किताब रखी छॾियो त पोइ मिक्स छो था कयो? शयुनि खे जीअं आहिनि उन अंदाज़ में रखो, इल्मी तरीक़ेकार त इहो हूंदो आहे, ऐं इहा ई इल्म सां इंसाफ़ थींदो आहे। तंहिंजे करे इहे समूरियूं शयूं असां वटि मुंझायूं वियूं आहिनि। मुंझायूं इन जे करे वियूं आहिनि, पढ़णु दुश्मन खे शिकस्त ॾियणु, छाकाणि त दुश्मन असांखे अणवाक़ुफ़ रखणु चाहे थो, बेवकूफ़ रखणु चाहे थो। जॾहिं त पढ़ण सां असीं बाख़बर थींदासीं, ऐं उहा बाख़बरी उहा ताक़त ऐं क़ुवत आहे जेका उन्हनि समूरनि रस्तनि ते वेंदी, जेके असांजे निजात जा रस्ता आहिनि, जेके असांजे इनकलाब जा रस्ता आहिनि। तंहिंजे करे ऐं ॿियो त असां जेको ग़ुलाम आहियूं या असांजे हिननि माण्हुनि जे बारे में जेको ग़लति ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि उन में असांजो ॾोहु कोन्हे, छाकाणि त असीं हिन धरती ते पैदा थिया आहियूं त असांजी ज़िंदगीअ में ॿियो सभु कुझु शामिलु आहे, सभु कुझु शयूं शामिलु आहिनि, सिर्फ़ु असीं पाण कोन आहियूं। असांजी ज़िंदगी में ॿियो सभु कुझु आहे, असीं पाण कोन आहियूं। असांजा ऑलरेडी असांखे सोचणो कीअं आहे, अॻिलेडी असांजे बारे में तइ थियल आहे। तव्हांजी सरेहद छा हूंदी सोचण जी, ऑलरेडी तइ थियल आहे। तव्हांजी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ेकार छा हूंदो, ऑलरेडी तइ थियल आहे। तव्हांजो नालो कबीलो ज़ात छा आहे, ऑलरेडी तइ थियल आहे। अब जॾहिं ऑलरेडी तइ थियल आहे त पोइ असीं नऊं किथां सोचींदासीं, नवां ख़्याल किथां खणी ईंदासीं, नऊं फ़िक्र किथां खणी ईंदासीं? तंहिंजे करे हीउ जेको बि निज़ाम आहे, अक़ीदा परस्ती आहे, वहम परस्ती आहे, इहो ॼणे करे असांखे शक करणु नथी ॾे, सुवाल ॾे। तॾहिं बि असीं कंहिंखे कोन कंदा, सुवाल कोन कंदासीं, वरी शक कबो, उन शक मां ई सुवाल पैदा थींदो। सुवाल ई आहे जेको सचाई ईंदो आहे, ऐं उहा ॻोल्हा ई हूंदी आहे जेका इंसान खे मंज़िल ते पहुचाईंदी आहे। तंहिंजे करे असीं इहे कंदा ई कोन आहियूं, छाकाणि त असांजे समूरनि अक़ीदनि में इन शइ खां मने आहे त तव्हांखे शक कोन करिणो आहे, तव्हांखे सुवाल कोन करिणो आहे, तव्हांखे रिस्क, जीअं मज़हब में मामिलो रिस्क जो मामिलो आहे, इहे तव्हांखे न आहिनि करणियूं, छाकाणि त इहे समूरा असांजे लाइ नोगो एरियाज़ बणाया विया आहिनि। असां वटि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी असांखे इख़्तियार ई कोन ॾिनो वियो आहे, असांजा इख़्तियार कॾहिं ॿिनि माण्हुनि वटि आहिनि। तंहिंजे करे तारीख़ जे अंदरि जिन जिन माण्हुनि इन लकीर खां अॻिते वधियो ऐं समूरनि माण्हुनि जेको हाकार हुई, उन हाकार वारे दौर में जिन बि नाकार थिए कई, इनकार थिए कयो, उन्हनि समूरनि माण्हुनि ते तोहमतूं मड़ियूं हुयूं, उन्हनि समूरनि माण्हुनि ते इल्ज़ाम हया हुया, उन्हनि समूरनि माण्हुनि खे पंहिंजे दौर जो बाग़ी करार ॾिनो वियो, उन्हनि समूरनि माण्हुनि खे पंहिंजे दौर जो मुलद करार ॾिनो वियो, उन्हनि समूरनि माण्हुनि खे जेलनि में वाड़ियो वियो, साड़ियो वियो, ऐं उन्हनि सां अहिड़ा अहिड़ा सलूक कया विया जेके बिल्कुलु गैर इंसानी हुआ। डार्विन बि उन्हनि मां हो। ऐं जॾहिं पहिरियों चकर इर्तिका जी ॻाल्हि थिए कई त कलीसिया तपी बाहि थी वई हुई,
चर्च तपी बाहि थी वियो त भई कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थो करी। असां चए थो कान एतिरे ॾींहंनि में ठही हीउ चए थो हा इहो वरी ॾाहो आयो आहे, जो चए थो अरब साल लॻा आहिनि ऐं पोइ वरी वञी बेगल ते वञे थो, जीत जानवर हथ करे थो, उतां हथ जा असूल पधरा करे थो, पोइ हुन लाइ अजीबो। मार्क्स नई ॻाल्हि खणी आयो, जंहिंजो दुनिया में हेसि ताईं रुॻो माण्हू तशरीह कई आहे, असुल मामूल दुनिया खे तब्दील करण जो। ऐं तब्दील असीं तॾहिं करे सघंदा जॾहिं असीं तबक़ाती फ़र्क़ खे सम्झंदासीं, तबक़ाती तफ़रीक़ खे सम्झंदासीं। त अमीर सदाईं अमीर ऐं ग़रीब सदाईं ग़रीब छो आहे कि मुआशी निज़ाम जेको हले पियो हुनजे पोयां बुनियादी असूल कहिड़ा आहिनि। सरमायो कीअं समाज जे अंदरि, सरमायो तोड़ जो सच आहे, पर उहो समाज जे अंदरि कीअं अणबराबरी जे निज़ाम खे तख़लीक़ करे थो, तश्कील करे थो, हुन ॻाल्हि कई। ऐं आम तौर ते जेको बि अक्सरियत आहे उन ते सदाईं वहमनि जो दस चढ़ियल हुई। अॼु बि असांजो सिंधी समाज जेको आहे उहो भोपा धुणाए थो, ऐं असांजो अलमियो इहो त MBBS डॉक्टर बि कंधे में धाॻो ॿधी वेठो आहे, असां ॾिठा आहिनि अहिड़ा। ऐं वठ पकड़ लॻी पई आहे, पाणी पढ़ाए कमु पिया कनि, सॼो मामलो थिए पियो। उते फ्राइड चए थो बाबा हीअ जेके तोखे ग़लति सपना अचनि था, हीअ जेको तो ग़लति ख़्याल अचनि था, हीअ जेको तूं मुंझो पियो पंहिंजो पाण में, इहो कंहिं पीर मीर जो मामिलो कोन्हे, इहो कंहिं पिंडत भोपे जो मामिलो कोन्हे, इहो बुनियादी तौर ते तुंहिंजे दिमाग़ जो मामिलो आहे, साइकोलॉजिकल मामिलो आहे। हू पंहिंजो किताब लिखे थो इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स, ख़्वाबनि जी ताबीर, त इंसान खे ख़्वाब छो था अचनि ग़लति, इंसान खे ख़ौफ़ छो थींदो आहे, इंसान जे अंदरि ऐसा बि बीमारियूं जनम कीअं वठनि थियूं, इहो समूरो हुनजे बारे में ॿुधाए थो। तंहिंजे करे ही टेई माण्हू इन्हनि जी सवली सम्झाणी जेकॾहिं असां जहिड़े बीमार समाज जे नए नसुल खे असीं सही नमूने पहुचाए वियासीं, हू जेकॾहिं इर्तिका जा 4 असूल सम्झी वियो, हू मार्क्स जा जेकॾहिं 6 नुक़्ता हुनजा 3 बुनियादी माख़ज़ ऐं 3 हुनजे नज़रिए जा बुनियादी थंब सम्झी वियो, ऐं फ्राइड जी साइकोसेक्शुअल थियरीज़, इड ईगो सुपर ईगो, शऊर लाशऊर तहतल शऊर, इहे समूरी शयूं सम्झी वियो त ईअं कोन्हे त उहो इनकलाब बर्पा करे सघंदो, पर एतिरो ज़रूरु थींदो त हू हिन निज़ाम ते शक करणु शुरू कंदो, हू शयुनि खे ईअं जो ई क़बूल कोन कंदो। ऐं आउं हमेशह इहा ॻाल्हि कंदो, ज़िंदगी गुज़ारण जा सिर्फ़ु 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त हीउ निज़ाम जीअं हले पियो हुनखे ईअं जो ई क़बूल करियो, ऐं ॿियो तरीक़ो इहो त हीउ जेको निज़ाम हले पियो हिनखे ईअं जो ई क़बूल न करियो, उनखे शक करियो, उन ते सुवाल करियो ऐं उनखे तब्दील करण जी ज़िमेवारी पंहिंजी कुलनि ते खणो। 2 क़िस्मनि जा ई माण्हू थींदा आहिनि, हिकिड़ा समाज खे तब्दील कंदा आहिनि, ॿिया समाज सां गॾु ई हलंदा आहिनि। हीउ समाज खे तब्दील कंदड़ हुआ, ऐं असीं तेसि ताईं समाज खे तब्दील नथा करे सघूं जेसि ताईं माज़े जे अंदरि समाजनि खे जिन तब्दील कयो उनखे नथा पढ़ूं। उनखे पढ़ंदासीं, उतां खां असांखे रस्तो मिलंदो त हीअ उहे माण्हू हुआ जिन ऊंदाही जे दौर में अहिड़े रोशन कमु कया, वॾा वॾा कमु कया, हिननि खे पढ़ण इन जे करे ज़रूरी हो। तंहिंजे करे मूं इन ॻाल्हि खे महसूसु कंदे लिखियुमि त शाइरी असां वटि तमामु घणी थिए थी, ज़बरदस्त सुठो अमल आहे, उहा हिकिड़ी दिलि जी मज़दूरी आहे, उहो करणु खपे असांखे, असांजा माण्हू कनि था पिया, सुठियूं शाइरियूं कनि पिया, मज़ाहिमती शाइरी बि थिए पई, उहा असांजी सियासी तरीक़नि खे उत्साहे पई, उनखे तपाए बि ॾाढो भलो कमु आहे। कि रोमांटिक बि शाइरी कनि था, ठीकु आहे, उनजो हिकिड़ो दिलि जो अंदरि जो आवाज़ु आहे उहो भली कनि, नावल बि लिखनि पिया, सुठी ॻाल्हि आहे, उहो बि हिकिड़ो एंटरटेनमेंट ज़रियो आहे। ऐं सम्झो पढ़णु जेको आहे उहो पढ़ण जा बुनियादी तौर ते 2 मक़सद आहिनि, हिकिड़ो मक़सदु लुत्फ़ अंदोज़ी ऐं ॿियो आहे शऊर साज़ी। हिकिड़ो माण्हू इहो पढ़ंदो आहे त उनजो मज़ो वठां, इज़त वठां, लुत्फ़ वठां, किताब खणिजी अॻे डाइजेस्ट मज़ो ॾींदा हुआ माण्हुनि खे, पढ़ंदा पिया हुआ, मैगज़ीन पढ़ंदा पिया, पोइ उन मज़ो पियो अचे। ॿियो आहे त उन मज़े उन जे अंदरि असांखे शऊर साज़ी थिए, असांजा पुराणा ख़्याल दहिंदे महसूसु थियनि। सुठो किताबु उहो आहे जेको पढ़ंदे तव्हांजा पुराणा ख़्याल दहिंदे महसूसु थियनि ऐं नवां ख़्याल तव्हांजे दिमाग़ में जनम वठनि, इहा हिकिड़े सुठे किताब जी कामयाबी आहे। तंहिंजे करे अहिड़ी किताब मूं सोचियो त अहिड़े क़िस्म जो आणिजे, हुनजे अंदरि खामियूं हूंदियूं, खुटियूं हूंदियूं, इनखे मूं महसूसु कंदे लिखियो आहे। अॼोकी जेका पंहिंजी गरजाणी थी आहे उहा ॾाढी बहितरीनु थी आहे, उहा शानदार थी आहे। ऐं सवेल कंहिं दोस्त बि कहे त इन में वधीक माण्हू हुजणु खपनि, इहा सुठी ॻाल्हि आहे, असांजी कोशिशि हुजे त वधीक माण्हू हुजणु खपनि, पर थोरे जो घटि आहिनि त इहो को वॾी ॻाल्हि कोन्हे, छाकाणि थोरा माण्हू ई इनकलाब आणींदा आहिनि, फ़िक्री ॻाल्हियूं, अहिड़े क़िस्म जी तनक़ीदी शऊर वारियूं ॻाल्हियूं, सुवाल करण वारियूं ॻाल्हियूं, शक करण वारियूं ॻाल्हियूं, ज़माने खे तब्दील करण जूं ॻाल्हियूं थोरा माण्हू ई कंदा आहिनि। ऐं पोइ थोरा माण्हू पंहिंजी डाइव सां, पंहिंजी हिकमत अमलियुनि सां, पंहिंजनि मुख़्तलिफ़ जदीद दौर जे तरीक़नि सां घणा माण्हुनि ताईं पंहिंजो आवाज़ु पहुचाईंदा आहिनि। हीउ जेको रिकॉर्ड थिए पियो असांजी ॻाल्हि पहुचंदी, कोशिशि हुजणु खपे त असांजी इहा ॻाल्हि घणनि माण्हू पहुचे त जीअं असीं हिन ॻाल्हि में सोभारा थियूं। जेकॾहिं अॼोकी जेका ही बहक हुई, अॼोकी जी मुहूर्त हुई, जेका डिस्कस हुयूं, इन जे करे घणनि दोस्तनि हुन ते ॾाढो तफ़सीली अंदाज़ हुयो। मूंखे ख़ुशि करे हिन किताब ते तनक़ीद ॾिनी अचे हा ऐं करे हा, छाकाणि त आउं लर्नर आहियां, आउं सिखंदड़ आहियां ऐं आउं सिखराट आहियां। ऐं जॾहिं ज़ाहिर हिन किताब हाणे मार्केट में कोन्हे, ख़तमु थी वियो आहे, नओं छापो अचे थो, त जॾहिं आउं ॿियो एडिशन जो आणियां त घटि में घटि हुन में आउं तनक़ीद नज़र सां हुनखे ॾिसां, हुनखे शयूं बहितर करण जी कोशिशि। तंहिंजे करे छाकाणि त को बि किताब, को बि ख़्याल, को बि नज़रियो तनक़ीद खां मथां न आहे हूंदो। तनक़ीद मथां हूंदी आहे, ख़्याल, नज़रिया, सोचण जा अंदाज़ ऐं नुक़्ते नज़र उन समूरी खां हेठि हूंदा आहिनि, उहा मथां ई हूंदी आहे। ऐं उहा मथां ई हूंदी आहे, इन जो मतिलबु त इंसानु अञा शऊर जी ओसर पियो करे सफ़र में ई आहे। जंहिं शइ ते तनक़ीद न थींदी उहा ख़तमु थी वेंदी। तनक़ीद थियणु ख़ुदि उनजी ओसर आहे ऐं तनक़ीद करणु ख़ुदि हिकिड़ो तख़लीक़ी अमल आहे जेको असां वटि ख़ैर थिए कोन थी। तो बहरहाल मूंखे अॼोकी जेका बहक आहे
पोइ ॾाढी भली लॻी। तव्हां समूरा मूंखां वधीक ज़ाहिर घण पढ़िया माण्हू आहियो, तव्हां ज़माने जा माण्हू आहियो, तव्हां ज़माने जा ॾुख सुख ॾिठा हूंदा, तव्हां मुख़्तलिफ़ सियासी तहरीकूं ॾिठियूं हूंदियूं, तव्हांजी जेका परवरिश थी हूंदी, तव्हांजी जेका तरबियत थी हूंदी उहा वक़्त जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां थी हूंदी। तव्हां मूंखां वधीक मुशाहिदो रखंदड़ बि हूंदो, मुतालो रखंदड़ बि हूंदो, सोचण जी सघ बि तव्हांखे सुठी हूंदी। ऐं तव्हांजो नंढिड़ो हिकिड़ो सेखड़ाट आहियां, नऊं लिखारी आहियां, मूं हिकिड़ो पंहिंजो किताबु आंदो आहे। मूंखे सॼे समाज सिंध ऐं मुंहिंजी एक्सपेक्टेशन खां वधीक, उमेदनि खां वधीक मूंखे वोट ॾिनी आहे। ऐं इहो हक़ीक़त त मूंखे पाण खे मूं इहो कॾहिं कोन सोचियो त आउं किताबु लिखंदुसि त मुंहिंजा को रेड़े वारा बि पढ़ंदा पिया, के फौजी बि पढ़ंदा पिया, ऐं के शागिर्द पढ़ंदा, के उस्ताद पढ़ंदा पिया, के पोड़ा बि पढ़ंदा, के मौलवी साहिब बि पढ़ंदा पिया। मूंखे एतिरी तवक़ा कोन हुई, पर छाकाणि त जीअं किताबु मार्केट में आयो त उहो समाज जो हर पिरत उनखे पढ़े पियो। ऐं सम्झां थो त हिकिड़े सुठे राइटर जे लाइ इहो ज़रूरी न हूंदो आहे त उन खे एवार्ड के वॾा अदारा ॾियनि, पर इहो पढ़ंदड़ उनखे एवार्ड ॾींदा आहिनि। ऐं सम्झां थो त सिंध मूंखे इन किताब ते एवार्ड ॾिनो आहे पढ़ण जी ज़रूरत। थैंक यू सो मच। जो कि इन गजान जी सदारत कर रहा है, असां गुज़ारिश कंदासीं त अची पंहिंजी आख़िरी सदारती तकरीर करे। प्रोफेसर नवाब काका साहब। कबीर भील खे दिलि जे गहराइनि सां असां वाधायूं ॾियूं था, जंहिं हुन सिंधी अदब में हिकिड़ो फ़िक्री हवाले सां हिते अहम मौज़ूअ ते किताबु शाया करायो आहे, जंहिंखे यकीननि जेका आहे सा पढ़ंदड़नि जे तरफ़ां हिकिड़ी तमामु सुठी ऐं भरपूर मोट मिले पई। ऐं छाकाणि त इहो जेको आहे सो फ़िक्री हवाले सां हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जंहिंजे लिखण हिननि मौज़ूअनि जे लिखण जी जेका शुरूआति असांखे नज़र अचे थी, ख़ासि करे अंग्रेज़नि जे दौर में असांजे शुरूआती आलमनि साइंस जे हिननि फ़िक्री मौज़ूअनि ते लिखण जी शुरूआति कई हुई। ऐं शुरूआती किताब ख़ासि तौर ते घणे भाङे तर्जुमो जेके कया विया, जिन में जेको आहे सो दीवान कोड़ेमल जो आकाशी निर्वार, या मिर्ज़ा का पंहिंजे पढ़ाई जे दौरान लॉर्ड बेकन जो बेकन एसेज मकालत हिकमत जे नाले सां मुख़्तलिफ़ जेके फ़िक्री मौज़ूअनि ते जेके उनजा नंढा नंढा मज़मून आहे सिंधीअ में तर्जुमो कया। उन खां पोइ जी जेका उहा फ़िक्री रिवायत आहे त उनखे विरहाङे खां पोइ रशीद भट्टी साहिबु आहे, या जेको आहे सो शेख हयात साहिबु आहे, साईं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोहर साहिबु आहे, सिराज मेमण आहे, ऐं ॿियनि उन दौर जे हमअसर लेखकनि हिननि मौज़ूअनि ते कलम खयो ऐं लिखियो। ऐं हाणे ई जेको आहे सो डॉक्टर सिकंदर मुगल जा हिन मौज़ूअ ते किताब अचनि पिया, मुख़्तलिफ़ साइंसी मौज़ू आहिनि जेके उहे सिंधीअ में लिखे पियो, या जेको आहे सो डॉक्टर मोहम्मद बुर्डे जा किताब जंहिंमें मूसा खां मार्क्स ताईं जो जेको सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। ऐं जेको आहे सो उन में बि जेके मुख़्तलिफ़ दौरनि जा जेके फ़िलासफ़र हुआ, ॾाहा हुआ, उन्हनि ते उन जा तफ़सीली मज़मून जेके मौजूदु आहिनि। ॿ टे ॻाल्हियूं, हिकिड़ो त हिन किताब जे हवाले सां जेके टई शख़्सियतूं आहिनि, हीउ जेको हिकिड़ो टिकुंडो आहे, इन्हनि टिनी जो पाण में हिकिड़ो लाॻापो या वास्तो आहे। डार्विन इंसान जी पैदाइश, उनजी ओरिजिन, उनजी शुरूआति, उनजी इर्तिक़ाई सफ़र ते बाबति पंहिंजा तसवुर पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते ॾिना। ॿियो, मार्क्स समाजी इंसानी ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे, उन में कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ा उसूल आहिनि जिन तहत इंसानी समाज हिकिड़ो बराबरी जे बुनियाद ते पुरअमन जेको बग़ैर कंहिं तफ़ावत ऐं फ़र्क़ जे जेको आहे सो हिकिड़ो समाज ठही सघे, जुड़ी सघे, उहो आहे। ऐं टियों आहे फ्राइड जेको जंहिंजो वास्तो इंसान जे फ़िक्र सां, इंसान जे सोच सां, इंसान जे शऊर सां, इंसान जे तहत शऊर में जेके लिकल हक़ीक़तूं आहिनि उन्हनि जी हू खेल करे थो, उन्हनि बाबति हू पंहिंजा वीचार पेश करे थो। इहो ई सबबु आहे त इन्हनि टिनि माण्हुनि जो जेके थ्यूरीज़, जेके नज़रिया, जेको इल्मी पोरियो, जेका तहक़ीक़ जेका आहे सॼी दुनिया ताईं पहुती, जो हुननि पंहिंजे दौर जे हलंदड़ रिवायतुनि खे टोड़े पंहिंजा नवां जेके ख़्याल, तसवुर जेके उन्हनि जे ज़हन में पंहिंजे घणे ॻोढ़ी सोच वीचार खां पोइ या पंहिंजे तजुर्बे मुशाहिदे खां पोइ जेके पैदा थिया त उन्हनि दुनिया जे साम्हूं आंदा, ऐं उन्हनि जी मुखालफ़त बि थी, पर उन्हनि खे दुनिया अॻिते हली तस्लीम बि कयो। ऐं इन्हनि जो जेको आहे सो इंसानी हयातीअ सां या इंसानी ज़िंदगीअ सां अॼु ताईं बि जेको आहे सो हिकिड़ो वास्तो या तालुक़ु आहे, जो उन्हनि जे जॾहिं बि इंसानी तारीख़ ते लिखिजे थो त डार्विन जी थ्यूरी या उनजी ॻाल्हि खे केरु बि नज़र अंदाज़ नथो करे सघे। या इंसानी सोच ऐं शऊर ते जॾहिं बि जेको आहे सो लिखिबो त फ्राइड जो ज़रूरु ज़िक्र ईंदो। इंसानी समाज जी जेका आहे सा बराबरी,
या उनखे साइंसी अंदाज़ में कहिड़े तरीक़े सां मुनज़म अंदाज़ में खणी अॻिते हली सघिजे थो, त उनजे लाइ जेको आहे सो मार्क्स जे सोच खे या नज़रिए खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। त ही टई जेको आहे सो न्याय ते अहम मौज़ू आहिनि, टिनी जो इंसानी ज़िंदगीअ सां तमामु हिकिड़ो गहरो लाॻापो ऐं वास्तो आहे। हिन में किताब में जेको आहे सो ख़ासि करे जेको हिकु त नौजवान पढ़ंदड़ आहे जंहिं पार्टीअ सां वास्तो आहे उनजो, त उनजी असांखे ख़बर आहे त उन्हनि नौजवाननि में पढ़ण जो रुझान तमामु घणो आहे ऐं पढ़ण वारो माण्हू ई जेको आहे सो सुठो ॻाल्हाए सघे थो, सुठो लिखी सघे थो, उहो सुठो लेखक सुठो मुक़ररु थी सघे थो। ॼाण जेका इंसान जे अंदर में पढ़ण जे ज़रिए सां मुताले मुशाहिदे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां जेका माण्हू पहिरीं पाण हज़म करे थो, पोइ उहा जेका ॿियनि ताईं पहुचाए थो, उहा तहरीर जे सूरत में पहुचाए, तक़रीर जे सूरत में पहुचाए, उन में असरअंगेज़ी तॾहिं पैदा थींदी जॾहिं हुन पाण चङी तरह सां मौज़ूअनि खे सम्झियो हूंदो, पढ़ियो हूंदो, उन खां पोइ ई उहो ॾेई सघे थो। ऐं लिखण जे लाइ थोरे ॻाल्हाइण जे लाइ बुनियादी ॻाल्हि जेका आहे सा हिकिड़ो असलूब, डिक्शन, स्टाइल या ख़ूबसूरत जेका आहे सा ॿोली हूंदी आहे, जेका पढ़ंदड़ ऐं लिखंदड़ जे विच में हिकिड़ो राब्ते जो वसीलो ज़रियो, तालुक जो वसीलो ज़रियो आहे। ऐं उहा बि जेका आहे सा जेकॾहिं ख़ूबसूरत आहे, आम फ़हम आहे, त उहा पढ़ंदड़नि में उहो किताब या तहरीर पढ़ंदड़नि में पंहिंजी जाइ ठाहे थी। हीअ मौज़ू, हीअ शख़्सियतूं आउं सम्झां थो त जेको आहे सो असां सभिनी जा नाला ॿुधा आहिनि, थोरो या घणो पढ़ियो आहे, पर जेकॾहिं उन्हनि खे हिन हिकिड़े आसान अंदाज़ में जंहिं सूरत में लिखियो वियो आहे, त आउं सम्झां थो हीअ मौजूदा टहीअ जे लाइ नौजवाननि जे लाइ हिकिड़ो टेक्स्ट बुक आहे, जंहिंमें बुनियादी जेको आहे सो तारीफ़ ऐं उन्हनि जा जेके नज़रियात या जेको कमु हो उनजी बुनियादी शयूं हिन में शामिल आहिनि। हाणे हिन ते वञी जेको आहे सो तव्हां पढ़ो त हज़ारे सुफ़नि ते जेको आहे सो लिखियल किताब आहिनि, हिननि ते थीसिस बि लिखियूं पियूं आहिनि। दुनिया जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे कोर्सिस में बि जेको आहे सो हिन जा मज़मून, मक़ाला, किताब मौजूदु आहिनि, ॿई दुनियानि ते लिखे ॻाल्हाए। पर असां वटि सिंध में जेको आहे नई टही ख़ासि करे मौजूदा दौर में जेको असां पढ़ण खां, मुताले खां घणो परे थी विया आहियूं, सोशल मीडिया जे करे या कम्यूनिकेशन जा ॼाण जा एतिरा घणा वसीला आहिनि ॼण त हिकिड़ी वॾी का ॿोॾि आयल आहे जंहिंमें सभु घेरियल आहियूं। त उन में जेको आहे सो उन मुताले जो रुझान पैदा करण जे लाइ, ॼाण जा नवां दरवाज़ा खोलण जे लाइ, माज़ीअ में जेके जिन शख़्सियतुनि जिन इल्मनि वॾो इनकलाब आंदो, वॾी उथल पुथल पैदा कई, त इहे या जेको आहे सो तय थियल हिकिड़ा मज़हबी माण्हुनि जा जेके नज़रिया हुआ, सोचूं हुयूं, उन्हनि में ॾार विधा, त उन्हनि जी नई टहीअ खे ख़बर कीअं पवे। त उन जे लाइ जेको आहे सो हिन तरह जो इल्मी पोरियो यकीननि हिकिड़ी नई सुजाॻीअ जो उन्हनि जे लाइ सॾु आहे, गस आहे, ऐं अहिड़े माहौल में रोशनीअ जी हिकिड़ी लाट आहे जेका ज़रूरु हिन ॿाट खे ख़तमु कंदी। ऐं असांखे ख़ुशी आहे त नौजवान जेको आहे सो कबीर तमामु सुठो हिकिड़ो मुक़ररु बि आहे, जेको वॾे एतमाद सां उहो ॻाल्हाए बि थो, ऐं वरी हुन लाह जो जेको सुठो शोबो बि चूंडियो आहे, लिखण पढ़ण सां बि हुनजो वास्तो आहे, फ़लसफ़े फ़िक्र ते हुन जेको आहे सो लिखियो आहे। ज़रूरु हुन खां पहिरीं हुन जेका फ़हिरिस्त ॼाणाई आहे, त इहे सभु किताब हुन पढ़िया आहिनि। ऐं असांजे सिंध जे लाइ इहा तमामु वॾे फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त हिन उमिरि में असांजा नौजवान जेके पंहिंजे पढ़ाईअ सां गॾोगॾु हिननि फ़िक्री मौज़ूअनि ते लिखनि पिया। भले हिननि जी पार्टी जेका आहे सा अवामी जेका आहे सा पार्टीअ जो नौजवान सभु पढ़नि था, घणाई पढ़े थी, पर लिखण वारा तमामु थोरा आहिनि। इहो लिखण सां जेको आहे सो इल्मी ज़ख़ीरो हिकिड़ी जनरेशन खां ॿी जनरेशन ताईं जेको पहुचे थो, त उहो न्याय ते हिकिड़ो अहम कमु आहे जेको कबीर कयो आहे। ऐं हिन में हिकिड़ी जेका आहे सा सलाह ऐं कबीर खे ज़रूरु ॾींदुसि, त जोए साहब खे बि जेको आहे सो ज़रूरु हिन पढ़ियो आहे, या डॉक्टर सिकंदर मुग़ल जा किताब हिन ज़रूरु पढ़िया आहिनि। त तहक़ीक़ी किताबनि जी हिकिड़ी जेका आहे सा ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त हुन में साइटेशन ॾिबी आहे। हिकिड़ा किताब बुनियादी माख़ज़ आहिनि। बुनियादी माख़ज़ कहिड़ा आहिनि? जेके जंहिं शख़्सियत ते असां कमु कयूं था उनजो पंहिंजो लिखियल किताब जेको हुन पाण लिखियो आहे, पोइ जंहिं बि ॿोलीअ में आहे पर हुन पाण लिखियो आहे। ॿियो सानवी जेको आहे सो जेके ज़रिया आहिनि, सेकेंडरी सोर्स, ॿियो वरी उन ते थियल तबसरा आहिनि। ऐं टी वरी पोइ हुन खां पोइ असांजी पंहिंजी राय जुड़ंदी। त जॾहिं बि जेको आहे सो हिननि मुफ़करनि ते लिखिजे, त जिते बि असां हिननि जी पंहिंजी ज़रूरु हिकिड़ी राय जेको असां मौज़ू खयो आहे, त उन मौज़ूअ ते शुरूआति असां तमहीद पंहिंजे सूरत में वधंदासीं, ऐं पढ़ंदड़ जे ज़हन खे आमादा करण लाइ जॾहिं असां अॻिते वधंदासीं, त उन लेखक जी पंहिंजी कयल ॻाल्हि
मुख़्तसिर जेको आहे सो हिकिड़े नंढड़े पैराग्राफ जे सूरत में जेका जॾहिं खणंदासीं त डार्विन जॾहिं मुख़्तलिफ़ जेके स्पीशीज़ गॾु कयूं कंहिं ॿेट ते वियो उते उन्हनि जी इवोल्यूशन कंदे जेका उन ॻाल्हि किथे कंहिं नोटबुक में लिखी या कंहिं डायरी जे सूरत में या किताब जे सूरत में उन छा चयो, जॾहिं उहा उहे लफ़्ज़ जिते बि असां ॾींदासीं त उहे उन्हनि जी साइटेशन ॾींदासीं, हेठि फुट नोट में ॾींदासीं त हीअ जेका आहे सा बुनियादी वसीला जेको आहे सो जेको सोर्स आहे उहो हिन इस्तेमालु कयो आहे। उनजा ओरिजिनल किताब मुहक़िक़ पाण पढ़िया आहिनि, उतां खां ई उन खयो आहे। या वरी जॾहिं उन ते उनजे हमअसरनि या उन खां पोइ जेके वॾनि मुफ़क़रनि उन ते का तनक़ीद कई आहे या उनजे हक़ में का ॻाल्हि कई आहे त उहो बि जेकॾहिं असां अहिड़ो को हवालो ॾींदासीं त उनजी साइटेशन जेकॾहिं असां ॾियूं त उहा जेका आहे सा ॿिनि सूरतुनि में मददगार थींदी आहे। हिकिड़ो त पढ़ंदड़ जे ज़हन में जेको लेखक जो जेको ख़ाको ठहंदो त उन में उहो सम्झंदो त हिन असुलु किताब पढ़िया आहिनि, ॿुध सुध ते कोन लिखियो आहे, ॿियनि जा तबसरा चार पढ़ी ऐं पंहिंजो चोथों किताबनि कोन लिखियो आहे जीअं अॼुकल्ह थिए पियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे जेकॾहिं असांजी दिलचस्पी पैदा थींदी त उहे असुलु किताब कहिड़ा आहिनि जिन तां इहा राय या ॻाल्हि अख़ज़ कई वई आहे त असां कोशिशि कंदासीं त उहे किताब असां पढ़ूं त जीअं असांजे इल्मी माए में जेको आहे सो इज़ाफ़ो थिए या असां ताईं बि ॼाण पहुचे। जेको हिकिड़ो रिसर्च जा इहे हिकिड़ा उसूल बि असांजे सिंधी अदब में मुहक़िक़ आहिनि, तक़रीबन इन्हनि वटि असांखे इहो अंदाज़ मिले थो। ऐं बाक़ी जेको आहे सो ॿोलीअ जे ख़ूबसूरतीअ सां गॾु ऐं जेको फ़िक्र आहे को बि फ़िक्र पंहिंजे दौर जे हवाले सां यकीनन हू कंहिं दौर जे लाइ नओं थिए थो, पर अॻिते जीअं मौजूदु दौर या समाजी सूरताल जेका आहे त उनखे पोस्ट मॉडर्निज़म चयो वञे थो, जंहिंमें सभु थ्योरीज़ ख़तमु थी वियूं आहिनि, जंहिंमें सच जी आलमी आफ़ाक़ी हैसियत ख़तमु थी वई आहे, जंहिंमें अला अख़लाक़ी क़दुर ख़तमु थी विया आहिनि। हर माण्हू वटि पंहिंजो सच आहे, पंहिंजे मफ़ाद जो सच आहे। उन दौर में यकीनन जेको आहे सो ही इल्मी फ़िक्री ॻाल्हियूं वरी बि असांखे कंहिं नुक़्ते ते जेको आहे सो गॾु थियण जे लाइ बि जेको आहे सो आमादा कनि थियूं, सोचण ते जेको आहे सो मजबूर कनि थियूं। हीउ जेको इंसानु ज़रूरु जेको आहे सो कंहिं माण्हू जो मूं सुवालु जेको आहे सो हिकिड़ो पढ़ियो त डार्विन जेकॾहिं चवे थो त हीउ इर्तिका जे सूरत में इंसानु हिन हद ताईं पहुतो आहे त पहिरीं मुख़्तलिफ़ जानवरनि मां सूरतूं मटाईंदे त पोइ हाणे उहा इर्तिका छो रुकिजी वई, हाणे इंसानी सूरत छो नथी मटिजे, को का ॿी जेका आहे सा हिन खां तरक़ी कयल सूरत छो नथो अख़्तियार करे। ऐं सम्झंदो आहे तरक़ी कयल सूरत जेका आहे सा उहा टेक्नोलॉजी वारी आहे जेका इंसान तब्दील कई आहे। घणिनि ई जेको आहे सो बीमारियुनि जो या ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी साइंसी मसइलनि जा हल जेके आहिनि उन पंहिंजे तजर्बनि पंहिंजे सोचनि पंहिंजे जेका आहे सो तरक़ी जे बुनियाद ते हल कढी दुनिया खे अलाए किथां खां किथे पहुचाए छॾियो आहे। त इन हवाले सां इहा जेका इर्तिका जो सिलसिलो हलंदड़ आहे, इंसानु तमामु घणी जेका आहे सो तरक़ी करे पियो ऐं अञा अॻिते इहो सफ़र जेको आहे सो हलंदो रहंदो। पर हीअ जेके से हिन किताब जा हीअ जेके टे मुफ़क़िर आहिनि इन्हनि उहे बुनियादी क़दम रखिया आहिनि ऐं उहे जेका आहे सो बुनियादी पहिरां जॾहिं तरक़ीअ जा खणंदासीं त असां हिननि जे तरफ़ वेंदासीं। ऐं हिननि जे हवाले सां हीउ हिकिड़ो निहायत ई अहम कमु आहे जेको असांजे नौजवान कयो आहे ऐं सभिनी दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो। यकीनन असांखे हौसला अफ़ज़ाई बि करणी आहे नौजवाननि जी ऐं गॾोगॾु उनजे इल्मी कोरे जी पज़ीराई बि करणी आहे त जीअं पढ़ंदड़नि जो जेको आहे सो रुझान पंहिंजे मुख़्तलिफ़ इल्मी फ़िक्री मौज़ूअनि जे तरफ़ अचे त उहे सम्झनि। ऐं हीअ को सिर्फ़ु जेको आहे सो हिननि शख़्सियतुनि खे मान या महानता न आहे बख़्शणी या कबीर खे जेको आहे सो सिर्फ़ु मान न आहे ॾियणो, पर हीअ असां मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जिन मरहलनि मां गुज़रूं पिया उन्हनि में जेके वाक़िया जेके हालतूं जेके मरहला असां तइ कयूं पिया उन्हनि में असां जेकी कुझु ॾिसूं था, जेकी कुझु महसूसु कयूं था, जेकी कुझु भोॻियूं था, उन हवाले सां कुझु इल्मी फ़िक्री नुक़्ता बि आहिनि जेके असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असांजे लाइ कारगर आहिनि। त हीअ जेको आहे इंसानु बसि ईअं ई पैदा थियो बसि हले घुमे पियो ईअं न आहे। उहो कीअं सदियुनि जो सफ़र कंदे अॻिते वधियो आहे। उहो इंसानु हिकिड़ी निहायत ई क़ीमती जेका आहे सा हिकिड़ी शऊर रखंदड़ मख़लूक आहे जेका जेकॾहिं हुन पंहिंजे पाण खे पंहिंजे सोच जे सफ़र खे रोके छॾियो त उहो पंहिंजे ॼण त हुन इंसानी हुन शऊरी इर्तिका वारे सफ़र खां ई कटिजी वियो, बीठल पाणी थी वेंदो। ऐं ॿियो समाजी ज़िंदगीअ खे असां कीअं गुज़ारियूं, पंहिंजे घर जो माहौल कीअं ठाहियूं, जिते इदारनि में कमु कयूं पिया
त असां ते बि इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी सोच खे साइंसी बुनियादनि ते परखियूं परूड़ियूं उनजे उणाइनि ऐं कमज़ोरियुनि खे ॾिसूं त हिननि मुफ़क़रनि जा उन रोज़मर्रा ज़िंदगीअ जे मुआशी समाजी हवाले सां कहिड़ा नुक़्ता आहिनि जेके असांजे अॼु जे ज़िंदगीअ में असांजे लाइ कारगर आहिनि, उन्हनि खे उन में शामिलु कयूं। या असांजे शऊर में असांजे ख्वाबनि में जेकी कुझु ॾिसूं था, असांजे शऊर में जेकी कुझु ॻाल्हियूं अचनि थियूं, किन खां असां लवायूं था, किन ते असां अमल कयूं था, किन खे ॿुधाइणु माण्हुनि खे ॿुधायूं ई कोन था, घणनि ई नफ़्सियाती मसइलनि जो शिकार थी वञूं त उहा नफ़्सियात मुताबिक़ के बुनियादी ॻाल्हियूं ॾाढे सलीस अंदाज़ में फ्राइड जूं जेकॾहिं हिन में जेके हिन में मौजूदु आहिनि त उहे असां सां बि वास्तो रखनि थियूं। ईअं न आहे त हीउ जेको आहे सो किताबु नौजवान लिखियो ऐं हाणे हिनखे असां चऊं त वाह वाह तमामु वॾो भलो कमु आहे, सभिनी खे पढ़णु खपे, पर हीअ किताब हक़ीक़त में समूरो इल्मु जेसीं ताईं असांजे अंदर में असांजे समाजी ज़िंदगीअ ते असरु नथो छॾे तेसीं ताईं इहो कंहिं कम जो न आहे। ऐं असां सभु चऊं त हीउ ॿियनि जे लाइ आहे, हीउ ॿिया पढ़ंदा नौजवान पढ़ंदा, ईअं न आहे, असां सभिनी जे लाइ आहे। उमिरि जे चाहे कहिड़े बि हिसे में हुजूं, पर सॼी ज़िंदगी इंसानु सिखंदो रहे थो, ज़िंदगीअ में जेको आहे सो पंहिंजे तजुर्बनि पंहिंजे मुताले जे बुनियाद ते उन में नवाण आणींदो रहे थो कि फ़िरसुदा ॻाल्हियूं जेके मुद्दे ख़ारिज आहिनि उहे ईअं ई ख़तमु थींदियूं ऐं उन्हनि जी जाइ ते के नयूं ॻाल्हियूं उहे जनम वठंदियूं। इन हवाले सां हीअ किताब असां सभिनी जे लाइ पढ़ंदड़नि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो मयारी ऐं बहितरीनु किताबु आहे। सिंधी अदब में फ़िक्री अदब जे हवाले सां हिकिड़ो अहम इज़ाफ़ो आहे जेको असांजे नौजवान जंहिं उमिरि में लिखियो आहे त यकीननि उहो असांजे लाइ हिकिड़ी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे ऐं इहा उमेदु कयूं था त कबीर इन सिलसिले खे अॻिते जारी रखंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी। जी महिरबानी। तव्हां निहायत तदबुर ऐं सब्र सां ॿुधो हुए। उमेद त ही साइंसी सोच पाण सां गॾु खणी जंहिं सां त ज़रूरु शेयर कंदा हुए। सिंधी अदबी संगत जो बुनियादी महरक इहो आहे असां ॿिजु छटियूं पंहिंजे शऊर जो सॼी सिंध में। कबीर तव्हांजी महिरबानी। थोरा मथोरा मुते मारोड़नि जा भलाई भेरा घणे गंजनि केतिरा। वॉइस ऑफ लंडन, रेडियो वॉइस ऑफ लंडन हीउ जेको लाइव नशर करे थो, वहीद लाशारी सां मौजूदु आहे, इमदाद उडो साहब ऑनलाइन मौजूदु आहे, उन्हनि जी महिरबानी, तव्हांजी महिरबानी जी